तव्हांखे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे शेड्यूल्स ॾांहुं तव्हां बिज़ी हूंदा। असां ॿाहिरि असांजा दोस्त जेके आहिनि उहे ऑफिसिस ॾांहुं जेके ऑफिसिस त पहुची चुका हूंदा घणे भाङे उते असांखे ॾिसी रहिया आहियो तव्हांखे असां हफ़्ते पहिरें ॾींहुं जेको आहे बेस्ट विशिस ॾियूं था तव्हांखे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयूं था एॾी तमिड़ियुनि खे भेनरुनि खे जेके असांखे ॾिसी रहियूं आहिनि। सो बिना कंहिं देरि जे पाण हलूं था जीअं मूं डिस्कस कयूं था पाण जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे संदन तालुक़ु जेको आहे मेंटल हेल्थ सां आहे। पाण सॼी सिंध में मेंटल हेल्थ जे हवाले सां ख़िदमतूं अंजाम ॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी उते ज़हनी बीमारियूं जेके आहिनि असांजूं ऐं नफ़सियाती बीमारियुनि जे हवाले सां संदन अहम किरदारु आहे। गॾोगॾु पाण लेखक बि आहिनि। मुख़्तलिफ़ जेकी असां वटि सोसाइटी में बीमारियूं आहिनि मर्ज़ आहिनि उन्हनि जे हवाले सां उहे आगाही मुहिम हलाईंदा आहिनि। उन्हनि जे हवाले सां आगाही प्रोग्राम कंदा आहिनि। दर दर वञी जेको आहे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि त हीअ सोसाइटी में इशूज़ आहिनि ऐं हीअ अंग अखर आहिनि। अचो त पाण हाणे गॾिजूं ऐं अचो त पाणनि खे त इन मामले खे हिन सॼी सूरत हाल खे तब्दील कयूं। अहिड़ी रीति केतिरियूं ई उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में उहे तमामु सुठो कमु कंदा आहिनि। पर संदन बेसिक जेका फील्ड आहे संदन जेका अहम जेका फील्ड आहे उहा माण्हुनि जी जेका ज़हनी सिहत आहे उनजे हवाले सां चाहे उहो नशे में नौजवान धुत आहिनि उन्हनि खे नशे खां पाक करिणो आहे। जेकॾहिं उहे समाजी भञडराह जो शिकार आहिनि डिप्रेशन में आहिनि आपघात ॾांहुं वञनि था त हीअ उन्हनि खे जेको आहे वापसि ज़िंदगी मोटाइजनि था ज़िंदगी ॾांहुं वापसि वठी अचनि था। सो असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे द वन एंड ओनली तव्हांजी ॼातल सुञातल डॉक्टर शाहनवाज़ दल साहिबु। सर भलीकार चऊं था कीअं? अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? नौजवान जा सुबुह जा बहितरीनु हूंदा आहिनि। नौजवान जा सुबुह कीअं बहितरीनु हूंदा आहिनि? सुता पिया हूंदा आहिनि राति जो देरि सां सुम्हंदा आहिनि। न पर तव्हां सदोरा नौजवान आहियो। हा असांजो शुमार उन्हनि सदोरा नौजवान थियो त साले नौजवान बिल्कुलु सदोरा ऐं साले नौजवान। तव्हां सुबुह जो पहुची वियो पंहिंजे ऑफिस में पंहिंजी ड्यूटीज़ ते ऐं पंहिंजे रूटीन में अची वियो त माना इहा शइ ऐं चेहरे ते उहा ई ताज़गी रौनक जेका सदाईं ॾिसंदा आहियूं ऐं लबनि ते मुर्कूं आहिनि उहे ई ख़ूबसूरत तव्हांजूं मोहबतूं आहिनि तव्हांजूं मोहबतूं आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेके साम्हूं महिमान हूंदा आहिनि उन्हनि जे क़रीब जे क़रीब चेहरनि ते मुर्कूं हूंदियूं आहिनि ज़ाहिर उहे दिलवटा हूंदा आहिनि ऐं महबूब शख़्सियतूं हूंदियूं आहिनि। सो वेल सभिनी खां पहिरीं पाण बजट ते ॻाल्हायूं। हूअं त ज़ाहिर आहे मौज़ू त ज़हनी आहे पर मुंहिंजो सुवालु ईअं आहे त जेको बजट आहे जेका महांगाई आहे उनजो ज़हनी उन ते ज़ाहिर असरु थिए थो। माण्हू मायूस थियनि था पोइ उनखां पोइ सोचनि में हलिया था वञनि। हीउ सॼो हिकिड़ो हर माण्हू परेशान आहे सोसाइटी में त साईं महांगाई थी वई महांगाई थी वई। प्लीज़ सर तव्हां ॾिसो बेसिकली असां जॾहिं साइकेट्री जी ॻाल्हि कंदा आहियूं या नफ़सियात जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहा उमुल इल्म आहे। माना जेके बि साइंसूं आहिनि जेके बि मेडिकल जो आहिनि सोशल आहिनि ऐं जेके एंथ्रोपोलॉजी खां वठी ऐं इक़्तिसादी आहिनि उन्हनि समूरनि जे अंदरि असांजो कंट्रीब्यूशन आहे। जेकॾहिं माना उहो हर मकतबे फ़िक्र में असां हिसेदार आहियूं। उनजे करे जो असां जेको आहे न सो दिमाग़ जे अंदरि जेके सोचूं पलिजनि थियूं उहो मेंटल प्रोसेस आहे ऐं उहे परवरिश पाइनि थियूं ऐं उहे वधनि विझनि थियूं ऐं उहे अॻियां अचनि थियूं। पोइ जॾहिं उहे ज़ाहिर थी साम्हूं तव्हांजे असांजे अचनि थियूं त उहे रवैया सॾराइजनि था। हिकिड़ियूं सोचूं जेके तव्हांजे अंदरि पलिजनि उहे मेंटल प्रोसेस ऐं वरी उहे जॾहिं तव्हां उन्हनि खे अमली तौर ते कजो त पोइ उहे तव्हांजा रवैया थी वेंदा। सुठे तरीक़े सां मुस्कुराए मिलणु हिकिड़ो बहितरीनु रवैयो आहे। कावड़ सां ऐं बुछा सां ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे न सो ज़िद ऐं चिड़ सां जेकॾहिं ॻाल्हाईंदो उहो बि हिकिड़ो रवैयो आहे। जी हा उनखां पोइ बजट असांजे सिस्टम जो हिसो आहे ऐं बजट में जेतिरो कंट्रीब्यूशन हुकूमत वक़्त जो हूंदो आहे ओतिरो असांजो बि हूंदो आहे। छो त आऊं इन लॉन्ग टर्म जेको आहे न सो जेके प्लान्स आहिनि उन्हनि में इहा हिकिड़ी शइ सोचींदो आहियां। छो त अॼुकल्ह असां जेको आहे न सो कॉर्पोरेटिज़म जो शिकार थी चुका आहियूं। असांजा जेका आहिनि सो इम्पोर्ट एक्सपोर्ट जा जेके मसइला आहिनि उन्हनि जो बि इम्पैक्ट डायरेक्ट बजट ते थो पवे। जी हा बिल्कुलु। ऐं असां फुज़ूल में केॾांहुं वञूं था त बाबा थोरो वरी पसार करण था वञूं थोरो घुमण था वञूं थोरो कीअं करण था वञूं त उहा गाॾी खणी निकिरंदासूं मोटरसाइकिल खणी निकिरंदासूं या का व्हीकल खणी निकिरंदासूं त असां किथे न किथे कंट्रीब्यूटिंग फैक्टर्स आहियूं। बिल्कुलु ऐं असां बेजा जेको आहे न असां पैथोलॉजिकल बाइंग कयूं था परचेसिंग कयूं था शॉपिंग एडिक्शन जेको आहे उनजो शिकार आहियूं। उनखां पोइ खोड़ सारा फिनोमिना हीअ जेको जंग आहे न उहो हैव एंड हैव नॉट जी आहे। कंहिं वटि आहे कुझु कोन ऐं कंहिं वटि ख़रार भरिया पिया आहिनि कंहिं वटि ख़ज़ाना भरिया पिया आहिनि। कंहिंजा जेके आहिनि सो कंहिंजो कुतो टोमी आहे ऐं किथे इंसान वीचारा जेको आहिनि सो रोडनि ते रस्तनि ते सिसकी इन जेको 47 42 44 जेको गर्मी पद आहे उनजो शिकार थी कंहिं न कंहिं दुकान जी छां जे अंदरि पंहिंजे साह जा आख़िरी पसाह खणी ऐं जेको आहे सो रब जी राह वठनि था। त समाज जो तानी पेटो उनजे अंदरि रहंदड़ फ़र्द कुटुंब खां वठी रियासत ताईं
छो त उहे फ़र्द ठाहिनि था ऐं फ़र्दनि जो जेको आहे सो हिसेदारी उन जे अंदरि आहे। जॾहिं महांगायूं वधियूं, जॾहिं नंढियूं नंढियूं जेके कमोडिटीज़ आहिनि, जिन्सूं आहिनि, उहे वधियूं, असां सां हिकिड़ो अलमियो आहे। जॾहिं असां कणकूं पोखींदा आहियूं त असांखे ॿिज हज़ारनि में मिलंदो आहे ऐं वरी जेको आहे 3-3 हज़ार 4-4 हज़ार जो मिलंदो आहे ऐं 10,000 जो मण मिलंदो आहे। ऐं जॾहिं असां विकिणणु वेंदा आहियूं त असांखे 2600, 2800, 2700 का सब्सिडी कोन्हे। हाकम वक़्तु पंहिंजे जेका आहिनि सो मुर्गी फार्म ते सब्सिडी ॾेई सघनि था ऐं ऑस्ट्रिच फार्मिंग आहे उन ते सब्सिडी ॾेई सघनि था, मुख़्तलिफ़ शयुनि ते सब्सिडी ॾेई सघनि था पंहिंजो पाण खे। पर तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ कोन्हे, छो त असां वाइट कॉलर माण्हू आहियूं। असां अञा वधीक भोॻियूं था, छो त असां पंहिंजी आदतनि खे न लोअर में था आणणु चाहियूं, न अपर में था आणणु चाहियूं ऐं असां सो कॉल्ड मिडिल क्लास आहियूं। असां पीढ़ियूं असां था। सही ॻाल्हि आहे। नौकिरी पेशा माण्हू, उनखां पोइ हीउ जेको वधंदड़ टैक्स आहिनि, उनखां पोइ हीउ जेको सिस्टम आहे असांजो, इहो कोरियर जो उहो ॼार आहे जंहिंमें हाथी निकिरी थो वञे ऐं मख फासी थी पवे। त हीउ जेको सिस्टम आहे, इहो जेको तव्हां ॿुधायो त 42,000 कैबिन वारा नंढा जेके एंटरप्रेन्योर्स आहिनि या जेके नंढा रोज़गार वारा जेके ढाबा आहिनि, उन्हनि जे मथां टैक्स, ठीकु आहे असां मञूं था त टैक्स लॻे, पर उन टैक्स जी हासिलात खां पोइ उनजी विरासत बि थिए। पोइ जॾहिं एतिरो टैक्स वठे थी, साईं तव्हां सुबुह जो उथो था त जेको यूनिट बिजली जो साड़ियो था उन ते टैक्स आहे, गैस जो साड़ियो था उन ते टैक्स आहे, जंहिं पेट्रोल ते वञो त उन ते ॾीवी ॿिया टैक्सिस आहिनि, जेको तव्हां ब्रुश कयो था, पेस्ट कयो था, उन ते टैक्स आहे। अटो, मानी, रिहाइश, खाधो पीतो, जेको दुनिया जी हर सहूलियत जेका बेसिक नीड्स आहिनि, उन्हनि समूरनि शयुनि ते टैक्स आहे। पोइ ॿियो फाइलर ऐं नॉन फाइलर जा जेके मामला हलनि पिया, इहे माण्हू खे अॼुकल्ह वधीक स्ट्रेस में विझनि पिया। मूं जहिड़े माण्हू खे ख़बर कोन्हे त सेल्स टैक्स छा थींदो आहे। सही ॻाल्हि आहे। असां गवर्नमेंट आहियूं, असां गवर्नमेंट मुलाज़िम, त असांजा त टैक्स डायरेक्ट डिडक्ट थी था वञनि। हाणे जेको आहे न सो पॉइंट ऑफ परचेज ते या पॉइंट ऑफ सेल ते उते अलॻि टैक्स ॾियो। वरी उनखां पोइ ॾिसो, सिस्टम खे सेट करिणो आहे त हाई लेवल जी अप्रोच खणी अचिबी। इंटरनेशनल सिस्टम आहिनि, उन्हनि खे अडॉप्ट कबो, जेके असां सां भरमेचे अचनि, जेके असांजे सिस्टम सां जेके सो लागू थियनि, जेके असांजे माण्हुनि खे लाभ ॾियनि। हिते त ईअं थो थिए त हाणे जेको तव्हां 42,000 घर चया हुनजे अंदरि त कोरा मतल हूंदो, जेको माण्हू कमाए 1,000 रुपया थो, उहो 300 रुपया टैक्स ॾेई छॾे, उहो 300 रुपया जेकॾहिं टैक्स ॾेई छॾींदो, ठीकु आहे, टैक्स ॾियो था न, त पोइ जेको आहे न सो सरकारी अदारा एतिरा मुस्तहकम करियो, सरकारी तौर ते इंश्योरेंस करियो। तव्हांखे ॿुधाइण थो लाइ त पोइ ईअं साल खां वठी हेसि ताईं आऊं हिकिड़ी नई स्पेशलाइज़ेशन कयां पियो पब्लिक हेल्थ जी। उन जे अंदरि इहे समूरियूं शयूं अचनि थियूं, इन्वायरमेंट अचे थो, टैक्सिस अचनि था, पॉलिसी मेकिंग अचे थी, सिस्टम्स अचनि था, ऐं उनखां पोइ जेको आहे न सो बिलीव्स अचनि था। एज़ अ साइकेट्रिस्ट त आऊं उन्हनि शयुनि खे डील कयां थो, पर हाणे आऊं पब्लिक हेल्थ पर्सनल जे तौर ते जॾहिं उन कैनवास जे अंदरि वञा थो, उते ॾिसां थो त पोइ ॾिसो ग्रीन हाउस गैसिस जो वधणु, गर्मी पद, कल्ह जी ॻाल्हि थो ॿुधायां, कल्ह आउं बदीनुसि, लाइट कोन हुई, लाइट न हुजण जे करे तंदूर वांगुरु कमरा पे ॿरिया ऐं 7 बजे ताईं 6:30 7 बजे ताईं ॿाहिरि बीहण महिल हो, हल्की बूंदाबांदी थी त एतिरी गर्मी उबस निकिती ॿाहिरि जो तव्हांजी सोच आहे त पघर कोन था सुकनि, हिते एसियुनि में वेठा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेठा आहियूं, त हिन जो जेको वॾो इम्पैक्ट पवंदो उहो लोअर क्लास ऐं मिडिल क्लास ते पवंदो। बाक़ी अपर क्लास त हुई टैक्स चोर आहे, उन्हनि खे त माज़रत सां कुझु मोतबर हूंदा जेके टैक्स ॾींदा हूंदा। इन्हनि सभिनि खां वधीक त तव्हां असां था ॾियूं। मुंहिंजो संडू आहे, उहो हिकिड़ी मल्टानेशनल में कमु थो करे, उन पोइ साल में 1 करोड़ रुपया टैक्स, 1 करोड़ 19 लख रुपया टैक्स ॾिनो आहे। हिकिड़ो सिर्फ़ु जनरल मैनेजर लेवल जो आहे, 1 करोड़ 19 लख रुपया उन टैक्स ॾिनो आहे पाकिस्तान जे सिस्टम में। उनखां पोइ दुनिया जेके बि तव्हांजी रोज़ जूं मामूल शयूं आहिनि, उन्हनि सभिनि ते तव्हां टैक्स ॾियो था। सेम इशू इहो आहे त सॼी शइ ऑटो थी वञे, फाइलर नॉन फाइलर जी जेका इज़त ऐं बेइज़ती आहे उहा ख़तमु थियणु खपे। तव्हांजो शनाख़्ती कार्ड तव्हांजो टैक्स रिटर्न आहे, तव्हांजो शनाख़्ती कार्ड तव्हांजी पासपोर्ट आहे, तव्हांजी शनाख़्ती कार्ड में ॾिनल शयूं इंफॉर्मेशन तव्हांजी बायोडेटा आहे, उहा तव्हांजी CV आहे। बाक़ी स्किल्स त जेके तव्हां ॾिसो एंकर पर्सन आहियो, तव्हांजा स्किल्स त फिज़िकली अची चेक थींदा न, भई तव्हां 15 सुठनि इदारनि में कमु कयो हुजे त उन सां को मैटर नथो करे, पर हाउ अज़मत एक्सप्रेस हिमसेल्फ, हाउ एक्सप्लेन्स हिमसेल्फ, ऐं एप्रोच छा अथसि, त इहे समूरियूं शयूं असां ॾिसो न
रिफॉर्म्स जी ॻाल्हि हले पई, समूरियूं शयूं थियनि पियूं, पर सिस्टम किथे आहे? जेकॾहिं सिस्टम कोलैप्स थी चुको आहे त पोइ जवाज़ ख़तम था थी वञनि न। पोइ त अनारकी जे तरफ़ ईंदासूं, घरनि ते, इन्हनि जे ऑफिसिस ते। जीअं ॾिसो थोरी घणी के में बिजली ते जोड़ो हले पियो। जी हा। सुबुह जो तव्हांजा सभु जेके आहिनि सो दरिया अचनि था ॿिए मुल्क मां, उहे तव्हां सां जेकॾहिं वाटर वार शुरू कनि था त तव्हां किथे बीहंदो? हाणे जॾहिं मौसम ईंदा, बरसातूं थींदियूं, त तव्हांजे फ्लड जे अंदरि तव्हांजे पाड़ेसी मुल्कनि जो हथु हूंदो आहे। जी हा। उहे तव्हांखे ॿोड़ण में पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। सोक में पाणी न ॾियनि, ॿोॾ में असांखे ॿोड़ीनि, ऐं उहे वरी ॿोॾ जो जेको सॼो चकर आहे उहो वरी सिंध जे मथां नाज़िल थो थिए। बिल्कुलु सही। अञा पुराणा फट सुका कोन्हे, कड़ियूं ॿधियूं कोन्हे, उन्हनि जा अञा चिगनि पिया, अञा माण्हुनि जा घर ठहिया कोन्हे। वरी जेका फोरकास्टिंग अचे पई, जीअं तव्हां बलोचिस्तान जो ज़िक्र कयो, मुख़्तलिफ़ शहरनि जो ज़िक्र कयो, त इहे ॾिसो असां चवंदा आहियूं त जॾहिं तव्हां वटि प्रिपेयर्डनेस न आहे, जी हा, उहा तव्हांजी हीट वेव हुजे। हीट वेव जो जेके कमु असां पाण आहियूं, एसी हलनि पिया, बिजली जो कंज़म्पशन थिए पियो, उनखां पोइ फ्यूल जो कंज़म्पशन थिए पियो, ऐं उनखां पोइ कार्बन इमिशन थिए पियो। उन ते असां कंट्रोल नथा करियूं त असांजे ग्रीन हाउस गैसेस वधंदा, मामला वधंदा, असां जेको आहे सो सिस्टम खे ओवरलोड पिया करियूं। ऐं इहा बि रिसर्च आई आहे त अॻियनि 2050 ताईं जेको आहे न सो 4 सेंटीग्रेड पाकिस्तान जो गर्मी पद वधंदो। जेकॾहिं 2050 ताईं 4 सेंटीग्रेड वधे थो त अज़मत तव्हां असां किथे हूंदासूं? सही ॻाल्हि आहे। हिते जेको आहे सो मिली सेकेंड्स में, मिलीमीटर्स में शयूं वधनि थियूं, उन्हनि खे असां नोटिस नथा करियूं। सिस्टम, हीउ जेको सिस्टम आहे न, हीउ जेको असांजो हुकूमती सिरिश्तो आहे, जी हा, असांजी ब्यूरोक्रेसी आहे, एस्टेब्लिशमेंट आहे, इहा नॉन सीरियस अप्रोचिस ते आहे। असां वटि कुल वक़्ती माण्हू हुजे जेको कुल वक़्ती इकनॉमिस्ट हुजे, जेको असांजे इंडिकेटर सेट करे। बैंकर तव्हांजो जेको आहे न सो खज़ाने जो वज़ीर आहे, सही। तव्हांजो चाचो मामू फुफी जो पुटु, या तव्हांजो गिराई, या तव्हांजो जेको आहे न सो रिश्तेदार, उहो खज़ाने जो वज़ीर आहे। जी हा, उहो तव्हांजे पॉलिसीज़ ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो? सही। तव्हां माहिरनि जी मुल्क जेके आहिनि सो हाकम कोन हलाईंदा आहिनि, एस्टेब्लिशमेंट, टेक्नोक्रेट्स, सियासतदान, इहे समूरा मिली जुली हलाईंदा आहिनि। जी हा, हर कंहिंजो तव्हांजो पंहिंजो कमु आहे न। तव्हां जेकॾहिं तव्हांखे असां सिर्फ़ु एंकर पर्सन ऐं मीडिया पर्सन करे कंदासूं, तव्हां ऐसन तरीक़े सां कंदो। मूंखे एज़ अ साइकेट्रिस्ट चवंदो त आउं मरीज़ सुठे तरीक़े सां ॾिसंदुसि, पर हिते मास्टर ऑफ ऑल उहो लॻो पियो आहे, जो असां चवंदा हर शइ में असां मास्टर्स हुजूं। जी हा, अंगूठे छापनि खे जेको इंजीनियरिंग मुंहिंजो ॾिठो आहे, इंजीनियरिंग करे पास थियल छोकिरा बीह करे आहिनि प्रोफेशनल डिग्रियूं, उहे टीचिंग पिया कनि। सही ॻाल्हि आहे। प्राइमरी स्कूल टीचर आहिनि। डॉक्टर साहब, ब्रेक जो टाइम छा आहे? ब्रेक खां पोइ वरी वापसि अची कंटिन्यू कयूं। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अची। ॿेहर भलीकार ऐं तमामु काराइती कचहरी, तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं ॼाण सां भरपूर हक़ीक़तुनि ते मबनी डॉक्टर शाहनवाज़ दल साहब असांजा महिमान। डॉक्टर साहब, हीउ जेको मामिलो हिन वक़्तु जंहिं बि मर्ज़ ॾांहुं वञूं था, डॉक्टर ॾांहुं बुखार आहे, उहो बि असांखे एंज़ाइटी गोरी गॾु ॾियो छॾे। जेकॾहिं मथे में सूरु आहे, एंज़ाइटी वठी छॾे, एंज़ाइटी आहे तव्हांखे पैनिक अटैक्स आहिनि। जेकॾहिं मैदो ख़राबु आहे, भाई तव्हांखे एंज़ाइटी जी दवा, तव्हांखे डिप्रेशन आहे, तव्हांखे जेको आहे सोसाइटी खां ख़ौफ़ थो थिए। ही छो भला हीउ मामिलो थी वियो आहे? ऐं बाक़ी ईअं आहे या डॉक्टर चवंदा बसि ठीकु आहे, सभिनी मरीज़नि खे एंज़ाइटी गोरी बि ॾेई छॾियो? मिठा साईं, तव्हांखे अर्ज़ु कयां, भई उहो बि पावर्स में, मतिलबु इंड्रॉल 10 पावर, 25 पावर, प्लस 80+, मतिलबु हिकिड़े ॾींहं जो डोज़। अज़मत साईं, अर्ज़ु कयां तव्हांखे, जॾहिं समाज जे अंदरि गैर यकीनी फैलिजी वञे, जॾहिं समाज जे अंदरि अणबराबरी थी वञे, जॾहिं समाज जे अंदरि वसीलनि जी अणाहठ हुजे, जॾहिं समाज जे अंदरि विर्छ जो निज़ाम जेको आहे न सो अकरबा परवरी वारो हुजे, पंहिंजा नवाज़ण वारो हुजे, जॾहिं समाज जे अंदरि ऐं समाज जा ब्रेक फेल थी वञनि, जॾहिं तव्हांखे अधु कलाक खां पोइ जी ख़बर न हुजे त छा थियण वारो आहे, तव्हां पंहिंजी क़िस्मत खे त छॾियो, पर पंहिंजी रूटीन खे बि जेकॾहिं प्रिडिक्ट न करे सघो, उनजो प्लान न करे सघो, तव्हांजे एम्स एंड ऑब्जेक्टिव्स ते तव्हां कमु न करे सघो, डायरेक्शन लेस थी वञो, पोइ छा थींदो? पोइ थींदो तशवीश,
पोइ थींदी ॻणती, पोइ थींदो डिप्रेशन, पोइ थींदी मायूसी, यासियत, नाउमीदी ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा हज़ारे अनेक लका थींदा जेके वरी वापसि हर मरीज़ खे माहिर नफ़्सियात वटि वठी अचण जे लाइ जेको आहे न सो राज़ी कनि था। हाणे अचूं था ॿिए कंपोनेंट ते, त जेको हर डॉक्टर वटि वञूं था त एंग्ज़ाइटी जी दवा ॾिए थो, हर डॉक्टर वञूं था त निंड जी दवा ॾिए थो, हर डॉक्टर वञूं था। बुनियादी तौर ते असां वटि पहिरीं त साइकेट्रिस्ट जी खोट आहे। ओके, 4 लख 5 लख माण्हुनि ते तव्हां बि स्टडीज़ कयूं आहिनि, फीचर्स कया आहिनि, हिन ते वॾा वॾा फीचर्स कया आहिनि। ऐं उनखां पोइ इदारनि जी खोट आहे, उनखां पोइ रिसोर्सिस जी खोट आहे। पोइ असांजो जॾहिं पब्लिक सेक्टर वीक थिए थो त प्राइवेट सेक्टर स्ट्रॉन्ग थो थिए। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त। छो त सर्विस डिलीवरी कंहिंखे त ॾियणी आहे न, उहो पब्लिक सेक्टर हुजे या प्राइवेट सेक्टर हुजे। पोइ जॾहिं प्राइवेट सेक्टर थिए थो त पोइ उते जेको आहे सो ग्रीड्स बि वधनि थियूं, उते मेल प्रैक्टिसिस बि थियनि थियूं, इनडेफिनेट शयूं जेको आहे सो डिलीवर थियनि थियूं। हाणे जेके असां एज़ अ मूंखे जेकॾहिं चवंदो न त आउं चवंदुसि बाबा मैदे जो अल्सर फलाणो टीरो, अल्सर जो वजूदु आहे, पर ही भर्ती, ही ॾकार ऐं ही साड़ो, अल्सर एज़ अ बीमारी आहे, वजूदु रखे थी। उहा गैस्ट्रिक हुजे, उहा ड्यूडिनल हुजे, मुख़्तलिफ़ हुजे, माना अल्सर माना ज़ख़म, को उज़ु जॻह सड़ी वञे, ॻरी वञे, हुनखे अल्सर चइबो आहे। त उहा अल्सर हिकिड़ो प्रोलॉन्ग प्रोसेस आहे ऐं उहो अलाह न करे कंहिंखे थिए, पोइ हुनखे इलाही केतिरा सारा ॿियूं शयूं बि गॾिजनि वठनि थियूं। हाणे छा थो थिए, ब्लड प्रेशर जो थियणु, शुगर जो थियणु ऐं मैदे जो मसइलो थियणु, इहे समूरियूं शयूं तव्हांजी तशवीश जे करे, वधियल तशवीश जे करे, ज़हनी दबाव जे करे, तव्हांजे मिज़ाज जे करे, तव्हांजे अंदरि जेको आहे न सो रुझाननि जे करे तव्हांखे इहे समूरियूं शयूं थियनि थियूं। सही, असां उनजो ठीकु आहे, दिलि जो को मसइलो आहे त उनजे करे इहे मसइला थियनि था, डू एग्री, पर उन दिलि जे मसइले सां गॾोगॾु ॿियूं को लैटरल फैक्टर्स केतिरा आहिनि, को मार्फ फैक्टर केतिरा अथसि, केतिरो उहो माण्हू डिप्रेशन में आहे, एंग्ज़ाइटी में आहे, केतिरो उहो पैनिक्स में आहे, जनरलाइज़ एंग्ज़ाइटी डिसऑर्डर में आहे, या सेपरेशन एंग्ज़ाइटी में आहे, या सोशल एंग्ज़ाइटी में आहे। ॾिसो तव्हां असां हिते ॻाल्हायूं था, फ्रीक्वेंटली था ॻाल्हायूं, असांखे मीडिया एंग्ज़ाइटी कोन्हे, सोशल एंग्ज़ाइटी कोन्हे। लाज़मी जॾहिं तव्हां पंहिंजो कैरियर शुरू कंदो या मूं पंहिंजो कैरियर शुरू कंदो त मूंखे बि इहे समूरियूं शयूं थियूं हूंदियूं, ऐं इन्हनि लकानि मां, इन्हनि हालतुनि मां गुज़रियो हूंदुसि, इन कैफ़ियतनि मां गुज़रियो हूंदुसि। पर असांजो समाज, हाणे जेको तव्हां प्रोग्राम करियो पिया न, इहो हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे। इन जी जेकॾहिं रेटिंग कजे थी, तव्हां रोज़ु माण्हुनि जे सुबुह जो नेराने रूहनि ते पहा रखो था। कॾहिं म्यूज़िक ॿुधायो था, कॾहिं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायो था, कॾहिं ख़ूबसूरत महिमान घुरायो था, कॾहिं हिकिड़ी बहितरीनु तरीक़े जा डिस्कशन्स था करियो जेके मुरवज हूंदा आहिनि समाज जे अंदरि। हाज़िर वक़्तु उन्हनि जी उन जे बाबति ॻाल्हि करणु लाज़मी हूंदो आहे। त हीअ जेको एंग्ज़ाइटी ही समूरी शयूं आहिनि, तशवीश आहे, इन जे पोयां जेके सबब मूं तव्हांखे ॿुधाया, उन्हनि सबबनि ते जेकॾहिं कमु कजे त उनजा 2 फ़ाइदा थींदा। हिकिड़ो फिज़िकल हेल्थ हुनजी बहितर थींदी, मेंटल हेल्थ हुनजी बहितर थींदी, ॿियो हुनजी इकोनॉमिकल हेल्थ बहितर थींदी। त आउं तव्हांखे पहिरीं असां छा चवंदासीं त बायो साइको सोशल मॉडल, 3 मॉडल कंदासीं। हाणे आउं पंहिंजी जॻह ते जॾहिं वेही सोचींदो आहियां, उहो तव्हांजे कासिबे में वेठल माण्हू हुजे, या छेनी में वेठल माण्हू हुजे, या कश्मीर में वेठल हुजे, या रावंती में वेठल कंहिं जेको आहे न सो ॾाढे मुड़ुस जे जॾहिं आउं वीडियो ॾिसंदो आहियां त हुनजी असेसमेंट कंदो आहियां, त उन्हनि समूरनि जे अंदरि हिकिड़ी शइ वरी एड करे कई आहे त इक़्तिसादी हैसियत। सही, बहितरीनु। जेकॾहिं तव्हां वटि दमड़ी आहे त पोइ तव्हां सभिनि जा मिट माइट आहियो, तव्हां वटि दमड़ी न आहे त पोइ तव्हांखे केरु हथु कोन ईंदो। जिस्मानी तौर ते तव्हांखे फिट रहणो आहे, फिज़िकल, रूहानी तौर ते फिट रहणो आहे, समाजी तौर ते फिट रहणो आहे, ऐं नफ़्सियाती तौर ते रहणो आहे, इक़्तिसादी तौर ते रहणो आहे। हाणे इन जेको चौकुंडो आहे, पहिरीं टिकुंडो, हाणे चौकुंडो चवंदो आहियां, इन चौकुंडे चंडाल मां तव्हांजो समूरो तशवीश, समूरियूं नफ़्सियाती बीमारियूं, समूरा जेके तव्हांजे रवनि जा मसइला, तव्हांजी निंड जो मसइलो। हाणे निंड जे लाइ गोरी ॾिबी आहे, हुनखे हिप्नोटिक चइबो आहे। जी, उनजो नालो ई सेडेटिव स्लीपिंग पिल आहे। असां छा था करियूं त जेके बेंज़ोडाइज़ेपिन्स आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे अंदरि उनसर हूंदो आहे त उहे निंड खे आणियूं। जी, पर जेके एक्चुअल स्लीप इंड्यूसर्स हूंदियूं आहिनि, या निंड जी वादियुनि में वठी वञण वारियूं हूंदियूं आहिनि, उहे दवाऊं हिप्नोटिक सॾिबियूं आहिनि, ऐं ॿियूं जेके आहिनि एंग्ज़ोलाइटिक सॾिबियूं आहिनि, जेके तशवीश खे घटि कंदियूं आहिनि, जेके तव्हांजे ज़हनी दबाव खे घटि कंदियूं आहिनि, जेके तव्हांजी सिहत खे बहितर कंदियूं आहिनि, जेके तव्हांजे
उहे बि आरज़ी तौर ते हिकिड़ो 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं खणियूं आहिनि, पर पाण न आहिनि खाइणियूं, उहे बि कंहिं क्वालिफाइड साइकेट्रिस्ट जे प्रिस्क्रिप्शन ते खाइणियूं आहिनि। अचो था त वरी हुन ॻाल्हि ते त भई हैदराबाद में असीं 40 ॼणा वेठा आहियूं, मिपुखास में हिकिड़ो वेठो आहे, नवाबशाह में 3 ॼणा वेठा आहिनि, बिठी में हिकिड़ो वेठो आहे, टटे में हिकिड़ो वेठो आहे, बदीन में आहे कोन। ऐं 29 डिस्ट्रिक्ट्स मां जेको आहे न असां जॾहिं निकिरूं था त पोइ शाहनवाज़ जे मथां हिकिड़ो वज़न हो उन इलाइक़े जो, त शाहनवाज़ खे बदीन में पंहिंजो सेटल करणु खपे हा, पर आउं हैदराबाद में वेठो आहियां। सी ठीकु आहे न। त इहो माना मूं पंहिंजा जेके हुते ॻोठ जा शहर जा ज़िले जा जेके माण्हू आहिनि, जॾहिं मूं क्वालिफिकेशन कई हुई, स्पेशलाइज़ेशन कई, त मूंखे पंहिंजे मारोड़नि में वञिणो हो। सही ॻाल्हि आहे। मूंखे पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत कई। पोइ असां छा कयो, उनजो अल्टरनेट कयोसीं जो संडे जे ॾींहुं असां पाण वञी उन्हनि खे सर्व कयूं था। ईअं ई काफ़ी सारा दोस्त आहिनि असांजा, मुख़्तलिफ़ शहरनि में वञनि था, पर उहा डिलीवरी जेका आहे न उहा ओतिरी प्रॉपर नथी थिए। पोइ असांजो GP, पोइ असांजो फिज़िशियन, पोइ असांजो सर्जन उहो एंग्ज़ोलाइटिक लिखणु शुरू करे थो। पोइ जॾहिं उहो लिखणु शुरू थो करे त पोइ आहे वेपन इन अनस्किल्ड हैंड्स। हिकिड़ो कमांडो आहे, हुनखे तव्हां वेपन ॾींदो त उहो तुज़ निशानो हणंदो, ऐं हिकिड़ो मूं जहिड़े तव्हां जहिड़े खे ॾींदो, पोइ अखियूं पूरे हणंदो, पोइ जंहिंखे लॻो, कॾहिं कॾहिं उहो रिवर्स पंहिंजो पाण खे बि लॻी वेंदो। त पोइ उहो छा थो करे, उहो वरी हिकिड़ो इल्लत या जेको आदीपणो उनजे तरफ़ वठी वञे थो, पोइ उहो हानिकार आहे। जॾहिं 26 तारीख़ ते इंटरनेशनल डे हो ड्रग एडिक्शन जो, उन ॾींहुं छिरकाईंदड़ इंकशाफ असां जेके स्टडी ऐं डेटा हुई त 70 लख माण्हू पाकिस्तान में नशो कनि था, जंहिंमें सिगरेट ऐं शराब शामिल न आहे। अॼुकल्ह माण्हुनि ट्रेंड ठाहे छॾियो शराब नशो न आहे। बाबा नशो आहे, तव्हांजे जिगर खे हाञूं थो रखे। आउं चवंदो आहियां त मोहबत बि नशो आहे, मोबाइल बि नशो आहे। तव्हां स्क्रीन एडिक्शन केतिरी आहे? तव्हांजा ॿार नंढा हूंदा, असांजा ॿार थोरा वॾा आहिनि, त असां ॾिसंदा आहियूं त मोबाइल ते स्क्रीन एडिक्शन जो आहिनि, उन्हनि जा सिधा सवा असर उनजे रिवार्ड सेंटर ते, डोपामिन ते, सीरोटोनिन ते, ॿियनि शयुनि ते पवनि था। जेके कीमियाई मादा असांजे दिमाग़ मां निकिरनि था उन्हनि ते पवनि था। त स्क्रीन एडिक्शन असांखे केॾो हानियूं रसाए पई। तव्हां असां समूरा माण्हू जॾहिं सोशल मीडिया ते विहूं था, TV ते विहूं था, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विहूं था, त असां हुनजी आगाही जी ॻाल्हि कयूं था। अॼुकल्ह माउ छा करे थी, पाण पंहिंजे मोबाइल में लॻी पई आहे, ॿार खे मोबाइल में लॻाए छॾियोसि। इवन तव्हांखे सोच आहे जो ॿारु कार्टून पियो ॾिसे, मां वात मां मानी पई खाराए। इहो मेडिकल साइंस चवे थी त जॾहिं तव्हां मानी था खाओ त तव्हां TV बि न ॾिसो, पोइ तव्हांखे अल्सर कोन थींदी, पोइ तव्हांजा हार्मोन सही हूंदा, पोइ तव्हांजा केमिकल सही हूंदा, तव्हांजी मानी सुठी मनी जेको आहे न सो मानी सुठी हज़म थींदी, ऐं सुठे तरीक़े सां उहा तव्हांजे वजूद जो हिसो थींदी। पर असां छा था करियूं, तकड़ में मानी खायूं था, चॿाड़ियूं सही कोन था, पोइ असांजे मैदे ते वज़न वधे थो, पोइ उतां जॾहिं अंडे में वञे थो त अञा वधीक वज़न वधे थो। ऐं असां उन महिल ध्यानु असांजो दिमाग़ जा जेके सिग्नल उहे असां TV ते रखियो वेठा हूंदा आहियूं, मानी खायूं पिया, पर TV ख़बर पई त हिकिड़े बोर्ड जे बजाए ईअं जेको आहे न सो पासे में दस्तरखान ते पियो जेको आहे न सो माटियूं ग्राहक। त हीउ जेको हिकिड़ो त ह्यूमन रिसोर्स जी घटिताई, पोइ वरी मिसहैंडलिंग थी थिए। ॾिसो हिते त इहो थो थिए त फिज़िशियन वेठो लॉन्ग एक्टिंग ड्रग्स लिखे। असां वटि जेको मेंटल हेल्थ ऑर्डिनेंस हुनजे तहत आहे त को बि क्वालिफाइड साइकेट्रिस्ट लॉन्ग एक्टिंग डेपो इंजेक्शन लॻाए सघे थो, ECT लॻाए सघे थो, या ॿिया बि जेके बि मॉड्युलिटीज़ ऐं ट्रीटमेंट जो उहो करे सघियो त अदरवाइज़ ई नो वे। हींअर जीअं तव्हां ॾिठो हूंदो त कॉस्मेटिक जे हवाले सां हुकूमत जे तरफ़ां इहो ऐलान कयो वियो आहे त क्वालिफाइड डर्मेटोलॉजिस्ट हूंदो त उहो कॉस्मेटिक क्लिनिक हलाईंदो। हाणे त पार्लर वारियूं मायूं कॉस्मेटिक क्लिनिक हलाइनि पियूं, पार्लर वारियूं जिन ब्यूटिशियन जो कोर्स कयो आहे उहे डॉक्टर सॾराए मुख़्तलिफ़ प्रोडक्ट ॾेई करे पंहिंजो कमु कनि पियूं। त इन समूरनि शयुनि जो इम्पैक्ट वरी बि एंड यूज़र खे भुगतणो आहे। एंड यूज़र अज़मत आहे, आऊं आहियां, आम माण्हू आहे, उहो ॿाराड़ी जो जुम्मू हिसो तैयब ताहिर आहे, जेको ग़रीब माण्हू जंहिंखे ख़बर ई कोन्हे त उहो आलमी मंडी में केतिरे कर्ज़ में विकामल आहे। जी हा, मूं हिकिड़े ॾींहुं क्लिनिक ते हिकिड़ी माई खे चयो, मां तो ते अंग्रेज़नि जो एतिरो कर्ज़ अथई, त मां चयो भाउ मूं त कॾहिं खयो ई कोन्हे। मुंहिंजो तो न खयो, तुंहिंजे हुकुमराननि त खयो आहे। हीअ जेको तूं बिजली पई ॿारी, हीअ जेको पेट्रोल ते चढ़ी आई आहीं, या जेको आहे न सो हीअ जेको सिरुनि जा बठा हलनि था, या जेको तूं चांहि पती ऐं हीअ खणी थी, इन्हनि सभिनि खे ॿाहिरां मटीरियल घुराइण जे लाइ उन्हनि जेके कर्ज़ खया आहिनि न, उन तूं त हिसेदार आहीं। अम्मा चएसि अबा आऊं कीअं भरींदसि? मूं चयो अम्मा तोखे वरी ॾुख थींदो त डॉलरनि में तो कॾहिं डॉलर ॾिठो आहे? चएसि अबा मूं डॉलर ॾिठो ई कोन्हे, इहो डॉलर आहे मुंहिंजी कहिड़ी भला। मूं चयो इहो ई त वरी ॿी मुंहिंजी भला आहे जेका असांखे ॿिन्हिनि तरीक़नि सां थी फुरे।
ख़रीद असीं करियूं त असांखे वरी वधीक रेट वञे, वरी असीं विकिणणु वञूं डॉलर त असांखे अञा घटि रेट मिले। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेका असां एग्रो बेस्ड कंट्री आहियूं, ज़रायत असांजी तबाह थी वई, सिस्टम असांखे तबाह करे छॾियो, अघु असांखे मिलनि कोन था, ऐं तव्हां माल मवेशी अच्छा हीअ जेका वेदर चेंजिस आयूं न इन्हनि जो वॾो इम्पैक्ट पियो अथव। जी हा, फसलनि जी ओसर ते, फसलनि जी जर्मिनेशन ते, फसलनि जी वाध वीज ते, फसलनि जे पचण ते, फसलनि जी एवरेज ते, इन जो वॾो असरु पियो आहे। ऐं चवंदो त आउं त कोम्बो आहियां न, त माना मल्टी टास्कर आहियां, त ज़मींदारी बि आहे, सियासत में बि आहे, ऐं जेको आहे न सो साइकेट्री बि आहे, पब्लिक हेल्थ इशूज़ आहिनि, दोस्तियूं। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु असां जंहिं ज़हनी दॿा में त रोज़ु ॾिसो था न, केॾी महिल को उठ जी टंग कटे छॾे, को कंहिं जानवर खे मारियो छॾे, को कंहिं माण्हू खे मारियो छॾे। हक़ीक़त आहे। ऐं कल्ह त मूं टीवी ते हिकिड़ो ॾिठो पियो त माण्हू पंहिंजी ज़ाल ऐं धीअ खे दीवार लॻाए छॾी। हैदराबाद में जेको आहे उहो वाक़ियो थियो, उहो ज़ाल न उन मतिलबु उन ॾेरनि उन मुड़ुस गुज़ारे वियो आहे, त प्रॉपर्टी ते जहिड़ो हुयो त उन्हनि जेको आहे उनखे कमरे में बंदि करे दर लॻल उन दर जे मथां मतिलबु भित जेको आहे उहो खणी छॾी। हाणे तव्हां सोचो वीचारी अनारकली जेको आहे न सो हिकिड़ी देवमालाई किसो थी करे दीवार में जेको आहे न सो चूंडिजी वई, पर हिते त जीअरे इंसान खे 21वीं सदीअ में जॾहिं साइंस AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्पेस ऐं लम्हनि में शयूं थियनि थियूं ऐं इंफॉर्मेशन पहुचे थी, नॉलेज पहुचे थी, ऐं जेको आहे न सो माण्हू पंहिंजे मक़सदनि जे लाइ उन्हनि खे इस्तेमालु कनि था, अहिड़े दौर में बि जेकॾहिं केरु ईअं करे थो त उनजी तव्हां बर्दाश्त ॾिसो किथे पहुती आहे, उनजी ज़हनी सिहत किथे आहे। छो त किथे न किथे असांजे उथण में, वेहण में, खाइण में, पीअण में, हलण में, असांजे रवैयनि में असांजी ज़हनी सिहत ज़िम्मेवार आहे। ऐं जेकॾहिं उनखे असां सही सां WHO बि चए थी न बाबा, त तव्हांजी स्पिरिचुअल, मेंटल, तव्हांजी फिज़िकल, तव्हांजी सोशल वेलबींग जेसि ताईं न हूंदी ऐं तव्हांखे बीमारी न हुजे त पोइ तव्हां हेल्दी आहियो, हेल्थफुल आहियो, अदरवाइज़ यू आर नॉट। उनखां पोइ हीअ जेको तव्हां जेको एक्सेसिव मेडिसिन वारी ॻाल्हि कई, तशवीश वारी ॻाल्हि कई, त उन ते वरी कुझु असां पाण बि ज़िम्मेदार आहियूं। असांजे अंदरि हिकिड़ो सुस्ती अची वई अथव, प्रोक्रेस्टिनेशन जेके चऊं, माना जेको आहे सो शयुनि खे ईंघाइणु, शयुनि खे परे करणु ऐं सुस्ती ऐं काहिली जो सबूत ॾियणु। पोइ असां चवंदा ठीकु आहे बाबा, हाणे गर्मी आहे, कुझु आहे, सर्दी आहे, बाबा पिया हुजो ऐं कुझु करियो न, पाणे ॿियो भाउ कंदो। हिकिड़ो फ़र्दु कमाए थो, 15 माण्हू खाइनि था, ऐं उन हिकिड़े माण्हू खां जॾहिं पुछंदो न त उहो हिकिड़ो बहितरीनु माण्हू, बहितरीनु साफ़ी, बहितरीनु एंकर पर्सन कल्ह मूं वटि वेठो हुयो। उन चयो डॉक्टर साहिबु, जेकॾहिं को जीअरो हुजे ऐं उन वटि कुझु बि न हुजे, जी हा, ऐं वॾी गाॾी मां लहे ऐं अटे जा पैसा न हुजनि, त पोइ समाज केॾां थो वञे? सही ॻाल्हि आहे। पोइ उहो माण्हू जीअरे किथे थो पहुचे? कॉल आहे, कॉल अटेंड कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, हेलो, जी जी, केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? अच्छा, छा सवाल हूंदो तव्हांजो? असांजो इहो आहे त मतिलबु काफ़ी टाइम खां ज़हन ते थोरी टेंशन हुई, उन टेंशन जे करे मुंहिंजे ज़हन में हिकु ई ॻाल्हि बार बार थी अचे, बार बार थी अचे, जेका शइ मां नथी चवणु चाहियां उहा चई थी वञा मतिलबु दिमाग़ में। मां हिन शइ खां ॾाढी परेशान आहियां ऐं मां दवा बि वरिती आहे दिमाग़ वारे डॉक्टर खां, पोइ बि मूंखे सम्झ नथी अचे त मूंखां छा आहे मसइलो। ठीकु, तव्हां किथां खां पिया ॻाल्हायो थी? ॿीहर ॿुधाइजो। हैदराबाद। ठीकु, डॉक्टर साहिबु, अदी जो मसइलो इहो आहे त का शइ हू चवणु नथियूं चाहिनि ऐं बार बार उनजे ज़हन ते उहा सवार ऐं बार बार उहो चई थियूं छॾनि। बुनियादी तौर ते हाणे ॾिसो, असांजी अमड़, असांजी धीअ। अदी, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? मां नथी चवणु चाहियां, उहा मुंहिंजे ज़हन में ज़बरदस्ती थी अचे। ठीकु आहे मुंहिंजी भेण सां कुझु जेकॾहिं मां सवाल करे सघां थो हिते? जी जी बिल्कुलु। हा अदी, तव्हांखे हिकिड़ो ख़्यालु बार बार अचे थो, उनखे दिमाग़ जे अंदरि विलोड़ो थिया, तव्हांजे अंदरि जेको आहे सो परफेक्शनिज़म आहे, तव्हां हर शइ खे मुकमल करियो था, कमाल सां करियो था, तव्हां बार बार सोचियो था, ऐं उनखां पोइ तव्हांखे जेको आहे न सो निंड में ख़लल आहे, ऐं उनखां पोइ तव्हांखे चिड़ बेज़ारी थी थिए ऐं थकावट थी थिए, अहिड़ियूं कुझु अलामतूं आहिनि न मड़? मुंहिंजी भेण, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो?
डॉक्टर साहब तव्हां उनखे ऑफलाइन जी हा तव्हां बिल्कुलु त मुंहिंजी भेण खे हाणे प्रॉपरली हिस्ट्री नथी अचे जी हा पर जेके क्लूज़ जेके हिंट्स जेके अलामतूं अमड़ असांजी धीअ ॿुधायूं आहिनि उन्हनि में बुनियादी तौर ते असां कुझु शयूं ऑब्सेशनल थॉट चवंदा आहियूं जेके तव्हांजी मर्ज़ी खां सवा दिमाग़ में ईंदा ऐं तव्हां पंहिंजी फुल मर्ज़ी सां उन्हनि खे कढी न सघंदव इंट्रूजन ऑफ अनवांटेड थॉट्स ठीकु आहे यू कैन नॉट एक्सपेल इट आउट बाय योर विल ओके माना उहे हिकिड़ा गैर इरादी गैर मंतकी ऐं गैर ज़रूरी ख़्याल तव्हांजे दिमाग़ में ईंदा ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां बि कढी न सघंदो उनखे विलोड़ींदो पोइ उन विलोड़ जे करे तशवीश थींदी पोइ उहे माण्हू परफेक्शनिस्ट हूंदा आहिनि उहे माण्हू पंक्चुअलिटी जा क़ाइल हूंदा आहिनि उहे प्रिंसिपल्ड हूंदा आहिनि उसूल पसंदि हूंदा आहिनि उहे टिस खां मिस न थींदा आहिनि एतिरा ऑर्गेनाइज़ हूंदा आहिनि जो हू चवंदा आहिनि त डेफिनेटली उहे पंहिंजी बि कोन मञींदा आहिनि सर इन शॉर्ट अदी खे छा करणु घुरिजे अदी खे जेकॾहिं हैदराबाद में आहे त असां जेके केतिरा ई साइकेट्रिस्ट वेठा आहिनि ऐं उन्हनि वटि अची वञनि ठीकु आहे ऐं उनखां पोइ कंहिं बि साइकेट्रिस्ट खे आउं बि एज़ अ साइकेट्रिस्ट कमु कयां थो ॿिया कोर्स वारा हैदराबाद में आहिनि कंहिं बि पंहिंजे वेझे साइकेट्रिस्ट ॾे वञणु घुरिजे ऐं इन में ऐब नाहे इन में का बुछा नाहे इन में का जेको आहे न सो बेइज़ती जी ॻाल्हि नाहे त पोइ तव्हां साइकेट्रिस्ट वञो था पूरी दुनिया में सुलझियल समाज जेके आहिनि सुधरियल समाज जेके आहिनि उनजे अंदरि जेकॾहिं कंहिंखे टे ॾींहं निंड नथी अचे त चोथे ॾींहुं साइकेट्रिस्ट वटि वञे थो त आई एम नॉट गेटिंग गुड स्लीप त एनी प्रॉब्लम विच इज़ मेकिंग मी टू नॉट स्लीप डॉक्टर साहब न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची कंटिन्यू नाज़रीन केॾांहुं बि न वञो ख़बरूं ॿुधी न्यूज़ स्टूडियो मां जल्दी वापसि ॿेहर भलीकार ऐं तमामु काराइती कचहरी हिकिड़ी अधी कॉल कई तव्हां बि कॉल्स करे सघो था तव्हां सां को इशू आहे को ज़हनी ऐं नफ़सियाती मसइलो आहे या को बि तव्हांजो को सुवालु आहे त डॉक्टर साहब मौजूदु आहिनि तव्हां हुन खां सुवालु करे सघो था डॉक्टर साहब हिकिड़ो तमामु वॾो इशू जेको आहे जेको ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे पहिरीं असां मतिलबु ॾिसंदा हुआसीं फिल्मुनि में या को फेसबुक ते ॾिठोसीं सोशल मीडिया ते हाणे हुन जो शिकार जेको आहे तक़रीबन हर ॿियो टियों माण्हू आहे उहो आहे स्लीपिंग अटैक्स मतिलबु तव्हां निंड में आहियो त तव्हांखे ईअं थो लॻे त तव्हांजो साहु पियो वञे तव्हांखे केरु मारे पियो या वरी तव्हां जेको आहे पैरालाइज़ थी विया आहियो पैरालाइज़ अटैक बि थियनि था त तव्हांजी जेको आहे टंग कमु नथी करे या तव्हां उथी नथा सघो तव्हां ॻाल्हाइणु चाहियो था त पर तव्हांजो आवाज़ु नथो निकिरे इहे छो थियनि था ऐं हिन जो नफ़सियात सां केतिरो तालुक़ु आहे आया ही पंहिंजो हू आहे पंहिंजो मेंटल वारो जेको मसइलो हूंदो आहे जेको दिमाग़ी एसाबी मसइलो आहे उहो मसइलो आहे या नफ़सियाती मसइलो आहे ॾिसो बेसिकली वक़्ताइतो सुवालु आहे ऐं मतिलबु नंढा ॿार बि आहिनि बहितरीनु सुवालु आहे हाणे जेको असां रुटीन में सुबुह खां वठी शाम ताईं ॾिसूं था उहो असांजे लाशूर में वञे थो उहो ख़्वाबनि जी सूरत में अचे थो हिकिड़ो ॿियो कॉम्पोनेंट आहे असांखे जेको आहे न सो हिकिड़ी स्लीप हाइजीन हूंदी आहे जेका किताबी ॻाल्हि नज़र ईंदी आहे पर हीअ किताबी ॻाल्हि आहे कोन किताबी ॻाल्हि पोइ थी आहे पर पहिरीं जॾहिं सिस्टम में उहे शयूं लागू हुयूं त हुनखे स्लीप हाइजीन चइबो आहे जंहिंजे अंदरि तव्हांजो कमिरो जिते तव्हां सुता पिया आहियो उहो जेको आहे न हवादार हुजे गर्मी पद हुनजो कंट्रोल में हुजे बिस्तरो तव्हांजो नरम हुजे वॉइस कंट्रोल हुजे जिते लाउडनेस न हुजे रोशनी न हुजे ठीकु आहे ऐं तव्हांखे को साह जी बीमारी न हुजे सही ठीकु आहे ऐं उनखां पोइ तव्हांखे का तशवीश न हुजे तव्हांखे का ॻणती न हुजे चयो इहो वेंदो आहे त जॾहिं तव्हांखे शदीद निंड अचे थी उन महिल तव्हां बिस्तरे ते वञो तेसि ताईं तव्हां किताबु पढ़ो कंहिंसां ॻाल्हायो मोबाइल ते या ॿियनि ॻाल्हियुनि ते या टीवी ते पंहिंजो वक़्तु गारियो जॾहिं तव्हां ॾिसो त हाणे तव्हांजूं अखियूं बंदि पियूं थियनि पोइ तव्हां पंहिंजे बेड ते वञो असांजा जेके रूटीन्स आहिनि उहे असांजा डिस्टर्ब आहिनि असां देरि सां सुम्हूं ऐं देरि सां उथूं था पोइ असांजी जेका क्वालिटी ऑफ स्लीप उहा डिस्टर्ब थी थिए कंप्रोमाइज़ थी थिए जेतिरो सवालु नंढड़ो आहे ओतिरो हुनजो कैनवास वॾो आहे इन जे मथे मल्टी सेक्टोरियल अप्रोचिस जेको आहे न सो अप्लाई थियनि थियूं हा अचो स्लीप हाइजीन खां पोइ तव्हांजी फिज़िकल हेल्थ तव्हांखे ब्लड प्रेशर आहे तव्हांखे असां छा था करियूं डॉक्टर्स पंहिंजी ॻाल्हि थो करियां असां मरीज़ ॻणियूं था मरीज़नि खे एजुकेट नथा करियूं
असां जेका दवा ॾियूं था त उनजा साइड इफेक्ट नथा ॿुधायूं, असां उनजा उघरा असर नथा ॿुधायूं, असां उनजा कॉम्प्लिकेशन्स नथा ॿुधायूं। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू निंड जी सॉरी माफ़ु कजो ब्लड प्रेशर जी गोरी खाए थो, शुगर जी खाए थो, दम जी खाए थो या ॿी कंहिं बीमारी जी खाए थो, उहा उन सां गॾु जेकॾहिं 3 गोरियूं खाए थो त उनजो पाण में इंट्रैक्शन कीअं हूंदो आहे, उन्हनि खे गॾोगॾु वारो यूज़ जंहिंखे कंकरंट यूज़ चवंदा आहियूं, गॾोगॾु यूज़ केतिरो हूंदो आहे, ऑगमेंटेशन कीअं कबी आहे त उन महिल छा इम्पैक्ट ईंदा, आया उहो केमिकल उन केमिकल खे बर्दाश्त करे थो या नथो करे। इवन ईअं थींदो त हिकिड़ी दवा तव्हां खाधी, उन दवा जो जेको मिक़दारु आहे ॿी दवा सां गॾु जॾहिं खाधो त उन जे मिक़दार खे उहा पेशाब ज़रिए ॿी दवा उनखे ख़ारिज करे थी, असर ई नथो थिए। त जेसिताईं हाणे इहो थियो हुनजो टेक्निकल रीज़न। हाणे अचूं था त कंहिंखे को नफ़्सियाती मसइलो आहे, डिप्रेशन आहे, मामला आहिनि, त उन्हनि जे अंदरि बि इहे नाइट मेयर्स, इन खे असां नाइट मेयर्स चवंदा आहियूं, कैटाप्लेक्सी, कैटालेप्सी, ठीकु आहे, इहे स्लीप पैरालाइसिस ऐं उनखां पोइ काफ़ी सारियूं स्लीप डिसऑर्डर्स जेके आहिनि, ऐं जेको आहे न सो इंसोमनिया आहे, पैरासोमनिया आहे, या जेके आहिनि सो निंड में हलण वारी बीमारी आहे, निंड में ॻाल्हाइण वारी बीमारी आहे, ऐं उनखां पोइ तव्हांजो एयरवे जेको आहे हीअ जेको नक, कन ऐं गलो, 3 जेके आहिनि इहे इंटरकनेक्टेड डिपार्टमेंट ENT जो जेको तव्हांजो हीअ जेके कन हिन नक आहे, गलो आहे, हिकिड़ी ट्यूब सां मिलनि था, पोइ असां नखरो ठहे थो, हिते असांजो जेको आहे न सो थिए थो। तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजे बुज़ुर्गनि खे त घोंघरो हणंदा आहिनि, तव्हां कोन हणंदा आहियो, नौजवान आहियो, आउं त हणंदो आहियां। न हाणे त नौजवान वणंदा आहिनि, असां ॾिसंदा आहियूं इलाही असांजा दोस्त गॾु सुम्हंदा आहियूं त पोइ केॾांहुं वियासीं पिकनिक ते त पोइ ख़बर पइजी न त हीअ त नौजवान आहे, एतिरा घोंघरा पियो आहिनि। हाणे उनजे लाइ असां उनजो कंट्रीब्यूट असां कयूं था। को स्मोकिंग करे थो, ठीकु आहे, कंहिंखे परमानेंट एलर्जिक फ्लू रहे थो, या कंहिंखे ई साइनस आहिनि इन्हनि जे अंदरि, कंहिंखे गले जे अंदरि टॉन्सिलाइटिस आहिनि, कंहिंखे फ्रेंजाइटिस थी रहे, त के कुझु शॉर्ट नेकनि मुंहं वांगुरु त उहे कंदा, ओबेसिटी आहे, त इहे समूरियूं शयूं त उन महिल कंट्रीब्यूटिंग फैक्टर्स। त इहो जेको तव्हां जेको स्लीप पैरालिसिस जी ॻाल्हि कई, इन जा जेके कंट्रीब्यूटिंग फैक्टर्स आहिनि उहे समूरियूं शयूं इन ई ज़मरे में अचनि थियूं निंड ऐं निंड जे डिसऑर्डर्स जे अंदरि। हाणे छो थिए थो इहो त थी वियो, हाणे हिन में हल छा आहे? पहिरीं तव्हां ENT वारे खां पंहिंजो कन, नक, गलो सेट करायो, ठीकु आहे, उनखां पोइ तव्हांजो स्लीप हाइजीन खे मेंटेन करियो, जेके मूं 4, 5, 6, 8 कंपोनेंट ॿुधाया आहिनि। उनखां पोइ तव्हांजो जेको सर्काडियन रिदम आहे, सर्काडियन रिदम चवंदा स्लीप साइकिल्स खे, को माण्हू 10 बजे राति जो सुम्हे थो ऐं सुबुह जो 6 बजे उथे थो ऐं सॼो ॾींहुं फ्रेश थो हुजे। तव्हां असां 5 बजे राति जो सुम्हूं, 6 बजे सुम्हूं, सुबुह जो 9 बजे कोर्ट तव्हांखे वञिणो आहे, मूंखे क्लिनिक ते वञिणो आहे, या देरि से देरि तव्हां 9 बजे वेंदो न, बिल्कुलु सर, अधु कलाकु छॾे करे वेंदो न। जी हा, पर जेकॾहिं प्रोफेशनल लाइफ आहे त तव्हांखे 8 बजे पहुचणो आहे, जी हा, पर तव्हां मिंथ मेड़ करे पंहिंजो पाण खे 10 बजे ते रिलैक्स कंदो, 9 बजे ते रिलैक्स, पर अल्टीमेटली तव्हांखे वञिणो आहे। उनखां पोइ तव्हांजा रुटीन्स आहिनि, घर जा कम आहिनि, माशी कम आहिनि, ॿिया कम आहिनि, ऑफिस मां तव्हां अची वियो, उनखां पोइ तव्हांखे दुनियादारी आहे, तव्हांखे वरी ॿिया मामला ॾिसणा पवंदा, पोइ तव्हांजो जेको ड्यूरेशन ऑफ स्लीप आहे उहो घटिजी थो वञे। ऐं फॉर लॉन्गर टाइम जॾहिं तव्हांजो ड्यूरेशन ॾिसो, आउं 3 कलाक सुम्हंदो आहियां, 4 कलाक सुम्हंदो आहियां, ऐं बचपन खां वठी 3 खां 4 कलाक स्लीप निंड वारो माण्हू आहियां। पोइ कॾहिं गाॾी में सुम्ही रहे गाॾी वारी निंड कोन हूंदी आहे कम जी, मुंहिंजे लाइ इहो चयो वेंदो आहे त सुम्हंदो ई कोन्हे, ऐं वरी जेकॾहिं सुम्हंदो आहे त हितां खां टंडे जाम निकिरंदुसि न, गाॾी में सुम्ही रहंदुसि, टंडे जाम उथी वेंदुसि। माना असां पंहिंजे जेको स्लीप साइकिल आहे उनखे उहो करे छॾियो। हाणे उन में वरी जेको आहे न सो रैपिड आई मूवमेंट ऐं नॉन रैपिड आई मूवमेंट। निंड जो पहिरियों कंपोनेंट 5 जेके आहिनि सो हुन जा स्टेप्स आहिनि, उनखां पोइ हीअ सॼी जेका 5 स्टेप्स करे थी 90 मिनट ते। असांजो हिकिड़ो स्लीप स्पेंडल हूंदो आहे 90 मिनटनि जो, 90 मिनट खां पोइ असां जाग थींदी आहे, पासो वराईंदा आहियूं, वरी सुम्ही रहंदा आहियूं। इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे, तव्हांजे अंदरि क्लॉक सेट आहे, स्लीप क्लॉक, उहो तव्हांखे 90 मिनट खां पोइ जॻाए छॾींदो। हाणे उन में जेके तव्हां जॾहिं अचो था न त पहिरियों स्टेज ऐं आख़िरी 5 स्टेज जेको रैपिड आई मूवमेंट वारो आहे, उहे स्टेज जेके हूंदा आहिनि उन्हनि में ख़्वाब ऐं ड्रीम लाइक सिचुएशन, पैरालाइज़, इहे समूरियूं शयूं थींदियूं आहिनि, छो त हुतां होॾां त निंड में वञो पिया, हेॾां त निंड मां निकिरो पिया। हुनजो ॿियो ऐं टियों जेको आहे न सो स्पेल ऐं चोथों जेको आहे न उहे थोरा डीप जे आहिनि। ऐं ख़्वाबनि जे लाइ बि चयो वेंदो आहे त जेके
आख़िरी स्टेज जेको आहे उन में जेके ख़्वाब ईंदा आहिनि उहे यादि हूंदा आहिनि ऐं जेके उन खां पहिरीं वारे में ईंदा आहिनि उहे यादि, विच वारनि में जेके टे आहिनि उन में यादि कोन हूंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। ठीकु, उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी सारा माण्हू छिरक भरे उथंदा आहिनि ऐं उन्हनि खे जरके, हाणे इन जो वरी हिकिड़ो नओं कॉम्पोनेंट आहे जेको तव्हां चओ न महसूसु थो थिए, निंड में वञे थो, किरे थो, हीअं थो थिए। हाणे इहो जिन खे तशवीश घणी हूंदी आहे उन्हनि जे अंदरि इहे स्लीप जग्स ईंदा आहिनि, हीअं वेठो त हीअं कंदो निंड में, जिस्म हीअं छिरक भरींदो, अखि न बि खोले पर जिस्म में जरकींदा, स्लीप जग्स ईंदा आहिनि। सही, इहे तव्हांजे सॼे ॾींहं जी तशवीश, तव्हांजे जिस्म जे अंदरि कंहिं दवा जा उग्र असर, तव्हांजे रुटीन, तव्हांजे कमु करण जी शयूं, कम जो बोझ केतिरो खयो थो दिमाग़ ते, उन्हनि समूरनि शयुनि जो इन जे मथां इम्पैक्ट पवे थो। सही, इहो थी वियो स्लीप पैरालिसिस, स्लीप जे करे थींदड़ मसइला। हाणे हल जे तरफ़ था अचूं। गॾो गॾु उनजो हल ॿुधाए थो, जेके एबनॉर्मल ड्रीम्स आहिनि, त तव्हां ख्वाबनि में जेको आहे मार धाड़ ॾिसो, केरु तव्हांखे मारे पियो, उहे तव्हांजा लाशऊरी ख़्वाहिशूं आहिनि, तव्हांजा लाशऊरी शयूं आहिनि जेके तव्हांजे लाशऊर में, मिसाल जे तौर ते अज़मत साम्हूं खे जहिड़ो आहे, उहो अज़मत ते पहुची नथो सघां, पोइ उहो ख़बर में ईंदियूं शयूं। और जेको लाशऊर जो इहो जेको आहे न सो रॉयल रोड आहे, हाणे जेको ख़्वाब आहिनि इन ते फ्राइडे थ्योरी आहे, पूरी ड्रीम इंटरप्रिटेशन आहे, ड्रीम्स छो था थियनि, इन ते हिकिड़ो तमामु वॾो कमु थियल आहे। ऐं ॾिसो हाणे उहो बि इन जो हिसो आहे, कंपोनेंट आहे। उहो नाइट मेयर जी शेप में अचे, उहो पैरासोमनिया जी शेप में अचे, उहो स्लीप डिसऑर्डर जे ॿिए कंहिं शेप में अचे, या जेको आहे न सो ॾींहं जे ऐं राति जी तशवीश जेका असांजे वजूद जे मथां ओवरवेल्म करे वेंदी आहे, ग़ालिब थी वेंदी आहे ऐं असांखे मग़लूब करे थी छॾे, उन महिल जेके आहिनि सो उहे समूरियूं शयूं इन ज़मरे में अचनि थियूं। सही, हा, हल ॾांहुं तव्हां आया पिया। जी सर। हा, हल जे लाइ ॾिसो, हल असां वटि हिन जेका नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, जेको स्पीड आहे, उनजे अंदरि मुमकिन हींअर नथो नज़र अचे। पोइ जेको तव्हां पहिरियों सुवालु कयो न त डॉक्टर खां गोरी वरिती, निंड जी खाधी, सुम्ही रहियो, पोइ उहा गोरी तव्हां त हिकिड़े दफ़ा खायो था न, पोइ तव्हां ॿिए दफ़ा तव्हां गोरी तव्हांखे न छॾींदी। जी हा, तव्हांखे ॿुधी तजुब थींदो त कंहिं बि मेडिकल स्टोर ते हलिया वञो, उनखे साईं निंड जी दवा ॾियो, चयो साईं शॉर्ट आहे। हक़ीक़त आहे सर। उनजे करे त ॿ माण्हू खाईंदा आहिनि, हिकिड़ो उहो ड्रग एडिक्ट खाईंदो आहे जेको अञा वधीक सुरूर वठण जा हुनखे एड ऑन कंदो आहे, ॿिया जेके जेके सिस्टम जे अंदरि माण्हू रहनि था उहे कंहिं न कंहिं तशवीश जे करे, कंहिं न कंहिं गणती जे करे, कंहिं न कंहिं निंड जे मसइले जे करे उहो खाइनि था, त उनजे करे उहा ऑलमोस्ट शार्ट ई हूंदी आहे। उहो जेके बि हर कंपनी खे जेका कोटा मिले थी, छो त नार्कोटिक्स ड्रग्स आहिनि उन्हनि जी कोटा थींदी आहे, त उहा शॉर्ट हूंदी आहे। त हाणे उनखां असांखे पहिरीं खां बचिणो आहे, एक्सरसाइज़ करणी आहे, जिस्म जे अंदरि वजूद जे अंदरां जेके एंडोर्फिन रिलीज़ था थियनि न, जेके असांजा नेचुरल हार्मोन आहिनि, असांजा जेके ख़ुशी जा हार्मोन आहिनि, उहे जेके रिलीज़ था थियनि, असांखे उन्हनि जी मिक़दार वधाइणी आहे, उन्हनि जी जेका आहे न सो रिलीज़ थियण जी जेका आहे न उनखे असांखे एनहांस करिणो आहे, बाय वर्च्यू ऑफ योगा, बाय वर्च्यू ऑफ मेडिसिन, सॉरी एक्सरसाइज़, ऐं बाय वर्च्यू ऑफ स्लीप हाइजीन मेंटेनेंस। हाणे मिसाल जे तौर ते ॿार बि तव्हां सां गॾु आहिनि, फैमिली बि तव्हां सां गॾु आहे, को 5 ॼणा हिकिड़े कमरे में सुता पिया, त को पेशाब करणो थिए पियो, को पाणी पीअणो थिए पियो, को छा पियो करे, कंहिंखे निंड फिटी हुई गर्मी जे करे, कंहिंजे शइ जे करे, त उते तव्हांखे इहे समूरियूं शयूं थींदियूं, ड्रीम लाइक सिचुएशन्स डेवलप थींदियूं ऐं स्लीप पैरालिसिस थींदा। उन जे लाइ तव्हांखे पंहिंजो इन्वायरमेंट जेको माहौल आहे उन ते कमु करिणो आहे। ऐं असां वटि जेका क्वालिटी ऑफ एयर आहे उहा बि सेट कोन्हे। सही, हिते मुंहिंजे वजूद खे त ऑक्सीजन खपे थी, ॿियूं शयूं नथी खपनि, पर उहो घुमी फिरी ऑक्सीजन सां गॾु जेकॾहिं 10 लीटर ऑक्सीजन मूं जेको आहे सो इनहेल कई त उन सां गॾु लीटर खनि ॿियूं शयूं बची थियूं वञनि। हक़ीक़त आहे बिल्कुलु। त ऑक्सीजन इहे सभु लीटर्स में काउंट थींदियूं आहिनि। त ॾिसो, हल बि कढी ॾींदासूं, सबब बि ॿुधाए छॾींदासूं, पर इहो जेको गिंडणी आहे इहा ॿधंदो केरु? हक़ीक़त आहे सर। असां पाकिस्तान में जेको चाइना में 3 टायर सिस्टम आहे, या मुख़्तलिफ़ WHO जो 3 टायर सिस्टम आहे, हेल्थ सिस्टम, उहो लागू थियल आहे, प्राइमरी, सेकेंडरी, टर्शरी। पर असां छा उनखे को मॉडिफाए कयो आहे? नो। चाइना शुरू कयो, मॉडिफाए करे हले वियो, ॿियनि मुल्कनि शुरू कयो, मॉडिफाए करे हले वियो। असां अञा बि जेको आहे न सो उन्हनि मां जान न छॾाए सघिया आहियूं, जेको पुराणो सिस्टम आहे ऐं उन मां जान नथी छुटे। त असांखे हेल्थ सिस्टम पॉलिसी मेकिंग जेका अर्ज़ु कयो न तव्हांखे, त पॉलिसी मेकिंग ते कमु करिणो आहे, यंग ब्लड खे अॻियां आणिणो आहे।
यंग तव्हां जहिड़ा नौजवान अचनि, मुख़्तलिफ़ कैपेसिटीज़ में कमु कनि, मुख़्तलिफ़, छो त तव्हांजे अंदरि जुस्तजू बि हूंदी, कैरियर ओरिएंटेशन बि हूंदी। तव्हांखे कैरियर सिलेक्शन त करे छॾींदो, पर तव्हांखे कैरियर ओरिएंटेशन हूंदी त मूंखे पंहिंजे कैरियर खे फ्लोरिश कीअं करिणो आहे, मूंखे हुनखे ग्रो कीअं कराइणो आहे। असां त लंदड़ सिज आहियूं न, 5 साल कमु कंदासूं, 6 साल कमु कंदासूं, 10 साल कमु कंदासूं। अज़मत खे त अञा 40 साल कमु करिणो आहे न, अज़मत खे त अञा 30 साल कमु करिणो आहे न, जेसिताईं अज़मत जो सक्सेसर अची वञे, पोइ हुनजो पुटु अचे, हुनजो भाउ अचे, हुनजो को रिश्तेदार अचे, पर अज़मत खे त पंहिंजो कमु करिणो आहे न। बिल्कुलु। त असांखे होलिस्टिक अप्रोच, माना घण पासाई वॾी सतह ते घणनि माण्हुनि सां गॾु करे हिकिड़ी होलिस्टिक अप्रोच डेवलप करणी आहे, जेका असांखे इन्हनि समूरनि मामलनि मां, तकलीफ़नि मां, हालतुनि मां ॿाहिरि कढंदी। सही। इहे असांजूं पंहिंजूं सेल्फ मेड हालतूं आहिनि। पूरी दुनिया में डिज़ास्टर्स जेके 10% नेचुरल हूंदा आहिनि, 90% मैन मेड हूंदा आहिनि। सही। एक्सीडेंट थियनि त नेचुरल थोरी आहिनि। आइदर पार्टी मां कंहिं न कंहिं ग़लती कई हूंदी। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। रेश ड्राइविंग कई हूंदी, निंड न कई हूंदी। सही। डॉक्टर साहब, हीउ जेको मसइलो आहे, को बि माण्हू मेंटली तौर ते डिसऑर्डर आहे त उनखे असां चऊं था त बाबा ठीकु आहे, हिन में जिन अची वियो आहे, ऐं छा चवंदा आहिनि दरगाहुनि ते वञी ॿधी अचनि, अञा ताईं तव्हां वञो हेॾां चूहड़ जमाली में जलाली बाबा ते, ऐं ॿिया जेके शाह यकीन ते वञो, उनखां पोइ तव्हां वञो ठटे में वञो, उते जाम दातार ते वञो, केतिरियूं दरगाहूं आहिनि। इवन तव्हां भिटाई ते हलिया वञो, खमीस जी राति ते ॾिसो, जुमे जी राति जेका हूंदी आहे, खमीस जो ॾींहुं, उते छा सूरत हाल आहे। सेवण तव्हां वञो, हेॾां हलिया वञो तव्हां सईदी मुसाणी ते हलिया वञो। ठीकु आहे, हीउ जेको असां अञा ताईं शऊर असां वटि न अची सघियो आहे, अञा ताईं असां वटि आगाही न अची सघी आहे, वरी उनखां पोइ मतिलबु असांजी दरगाहुनि ते वञी माण्हुनि खे ॿधी अचूं, हर शइ मतिलबु नॉलेज त असां वटि आहे, मोबाइल हर माण्हू वटि मौजूदु आहे, ॾिसे बि थो त बाबा हीउ रॉन्ग नंबर आहे, हीउ मतिलबु सही नंबर आहे। ठीकु आहे, उनजे बावजूदि बि असां इन्हनि शयुनि खे अपनाए वेठा आहियूं त असां डॉक्टर ॾे नथा वञूं जेकॾहिं असांजो को ज़हनी मसइलो आहे, असां वञी ज़ंजीरुनि सां वञी अमरा खे वञी ॿधी था अचूं। ऐं हाणे त मतिलबु तव्हां जेकॾहिं वञो तव्हां ठटे सजावल में या हिन पासे, त नौजवान नियाणियूं ख़ूबसूरत हिकिड़ियूं मतिलबु क्यूट छोकिरियूं ॿारड़ियूं, उहे ज़ंजीरुनि सां ॿधल आहिनि, छो? अज़मत, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां सुणा, जॾहिं समाज जे अंदरि आगाही घटि हुजे, जॾहिं ज़हनी बीमारी खे कहर ख़ुदाबंदी सम्झियो वञे, जॾहिं ज़हनी बीमारी खे आसेब, जिन, प्रीत, असर, बदनज़र इन्हनि जो सम्झियो वञे, असां जेको आहे न सो हीउ जेको जीअं चवंदा आहिनि त जिते ठोगी हूंदा आहिनि उते लोभी हूंदा आहिनि, उते ठोगी पाणे अची वेंदा आहिनि। ईअं जेको वेसा वसूड़ियल क़ौम जेका आहे, सदियुनि खां वठी असांजो बिलीफ सिस्टम स्ट्रॉन्ग आहे। अच्छा, तव्हांजो असांजो एशियन कंट्रीज़ जो न, तव्हां साउथ अफ्रीकन कंट्रीज़ वञो, यूरोपियन कंट्रीज़ वञो, तव्हां ॾिठो हूंदो गाॾी जे पोयां पादर ॿधी छॾींदा आहिनि त जीअं नज़र न लॻे। त गाॾी खां वधीक त क़ीमती इंसान जी जान, हुनजे गले में पादर ॿधो न, न ॿधणु खपे न। असां जेको बिलीफ सिस्टम अथव न, मुंहिंजी जेको जेका MSPH जी स्पेशलाइज़ेशन आहे, इन में क्वेश्चन आयो हो त हाउ टू टैकल द बिलीफ सिस्टम इन हेल्थ सिस्टम। जेकॾहिं माज़ी में हलिया था वञो 15 साल 20 साल 50 साल पहिरीं, त तव्हांजा असांजा वॾा कंहिं बि बुज़ुर्ग जे अॻियां वेहंदा कोन हुआ, पर उहो बुज़ुर्ग बि ओतिरो पहुतल हुजे, अलाह जो बरगज़ीदा बानो हुजे, अलाह जी इज़त ॾिनल हुजे उनखे, ऐं साहिब तक़वा हुजे, साहिब किरदार हुजे, साहिब जेको आहे न सो पंहिंजे लफ़्ज़नि जो बादशाह हुजे, त उहो अलाह ताला जंहिंसां राज़ी हुजे न। जेकॾहिं मिसाल जे तौर ते दुनिया में को भोतार तव्हांजे मथां राज़ी थो थिए, तॾहिं बि तव्हां टेकजी था वञो, पर जेकॾहिं अलाह जंहिं ते राज़ी थियणो थो त अलाह सां इज़त वधाए थो। मूं वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त जॾहिं मुंहिंजो मरीज़ ठीकु थींदो आहे त आउं शुक्र अदा कंदो आहियां त या अलाह तुंहिंजा लख अहसाननि मुंहिंजी इज़त वधाई अथई, त माना तूं मूं मां ख़ुशि आहीं। जी हा। जॾहिं मरीज़ ठीकु न थींदो आहे त या अलाह मूंखे लॻे थो त मुंहिंजे कंहिं अमल जे करे तूं मूं मां ख़ुशि न आहीं, आउं माफ़ी थो वठां। जॾहिं असां सिस्टम खे कोलैप्स करे छॾियूं, बिलीफ सिस्टम खे स्ट्रॉन्ग करे छॾियूं, हाणे हिते इन सॼे जे पोयां जेको फिनामिना आहे न, जेकॾहिं टाइम आहे त हुनखे एलेबोरेट कंदुसि। जी जी। त इन जे पोयां जेको फिनामिना आहे न, उहो हिकिड़ो आहे कैथारसिस। अॼु मूं तव्हां सां ही कचहरी कई आहे त मूंखे आउं 4-5 ॾींहं हवाउनि में हूंदुसि,
त मूं दिलि जूं ॻाल्हियूं कयूं अज़मत सां ऐं असांजे लखे ॾिसंदड़नि सां। ठीकु, इहो मुंहिंजे अंदरि जा मिसाल जे तौर ते 2 फिनामिना आहिनि। हिकिड़ो आहे ख़ुशी वारो, हिकिड़ो आहे ॾुख वारो, हिकिड़ो आहे कावड़ वारो। कंहिंखे तव्हां प्यार सां चवंदो त मिठा अज़मत कहिड़ा हाल अथव, त तव्हांजे अंदरि हिकिड़ा केमिकल्स, न्यूरो केमिकल्स रिलीज़ थींदा जेके तव्हांजे अंदरि चङ भलाई खे वधाईंदा। तव्हां दिलि जी ॻाल्हि मूंखे ॿुधाई, तव्हां पंहिंजो बोझ हल्को कयो त तव्हांजे वजूद जे अंदरि आउं तव्हांजो हिसेदार थी वियुसि राज़ जो, ऐं तव्हांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ा केमिकल रिलीज़ थींदा जेके तव्हांजी ख़ुशी वारा केमिकल हूंदा। सही ॻाल्हि आहे। हाणे इहो सम्झाइण जो तरीक़ो आहे। हाणे अचूं था हुन मामले ते। साहिब दरगाह, जेको साहिब दरगाह आहे उहो अलाह वटि वेठो आहे, सही, उनजो रूह प्रवास थी चुको आहे। ठीकु आहे, उहो सवाल बि कोन थो करे, जवाब बि कोन थो ॾिए। पोइ उते जेको वञे थो उहो पंहिंजी सॼी किथारसिस करे थो, पंहिंजियूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। जी हा, हिकिड़ो ॿुधायो, जीअं तव्हां क्रिश्चियन्स में कन्फेशन बॉक्स में वञो था, उते तव्हां पंहिंजो जेको आहे न सो कन्फेस करियो था, उनखां पोइ तव्हां रिलैक्स था थी वञो। इहो आहे बिलीफ सिस्टम प्लस होप साइकोलॉजी। सही, होप उमेद जी नफ़्सियात। रिलीफ मिलंदो, ठीकु थींदसि, आहिस्ते आहिस्ते थींदसि। मूं जेके अमल जे करे जेसिताईं दुआ असरु करे तेसिताईं वजूद जे अंदरि जेके केमिकल आहिनि उहे बहितर थींदा, उमेदूं जाॻंदियूं। पोइ जॾहिं उन पीर मां उमेद 5-10 ॾींहंनि में 15 ॾींहंनि 20 ॾींहंनि में न पूरी थी, वरी हल जोगी रमता भला वरी ॿिए पीर ते। सही, असां कंहिं बि पीर या कंहिं बि बरगज़ीदा बाने जे अलाह जा जेके प्यारा बाना आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां चऊं था त उहे बि तव्हां वांगुरु अलाह जा बंदा आहिनि, तव्हां खां उहे तक़वा में वधीक आहिनि, तव्हां खां परहेज़ में वधीक आहिनि, तव्हां खां किरदार में बहितरीन। असां किथे कूड़ ॻाल्हायूं त उहे न ॻाल्हाईंदा हुजनि। जी हा, ऐं त उनजे करे तव्हां बि ओतिरा ई साहिब तक़वा थी सघो था जेकॾहिं तव्हां अलाह जे वेझो हुजो, अलाह सां ॻाल्हायो, अलाह जी ॻाल्हि ॿुधो, त इहे संभुरियूं। पोइ उहे ॿारड़ियूं उन्हनि जे अंदरि हिकु जेके अॼुकल्ह जो सिस्टम आहे न, हिस्टेरिया, कन्वर्जन रिएक्शन, डिसोसिएटिव डिसऑर्डर्स, उहे जॾहिं वधनि था, पोइ जी पहिरीं त काफ़ी देरि पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो त असां वटि साइकेटिस्ट घटि आहिनि। जी हा, कल्ह जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, कंहिं MBBS डॉक्टर सां गॾु हिकिड़ो ॿारु आयो आहे, कंहिं वॾेरे जो ॿारु हुयो, उनखे बुनियादी तौर ते हिस्टेरिकल इशूज़ हुया, ऐं उनजो पीउ कल्ह राति रहियो मूं वटि, उनजो BP सेट कोन हो, छोकिरो तकलीफ़ में हो। सुबुह जो हुनखे वठी वेंदासीं की दरगाह ते था वठी वञोसि। मूं चयोमांसि जेकॾहिं तव्हां पैरेलली उन्हनि खे चवंदो भाउ ठीकु आहे, हीअ बि कमु करियो, हीअ बि करियो, पोइ बि राज़ी नथा थियनि माण्हू। ऐं साइकेटिस्ट आहियां न, मूं वटि रोज़ानी 5-6 माण्हू, ऐं तव्हांखे केतिरा हज़ारे मिसाल ॾींदुसि, तव्हां केतिरा एनकाउंटर्स मूंसां इहे थियनि था। पोइ उते छा थो थिए त उते उहो घर जे माहौल खां परे आहिनि, हिकिड़ो ओपन माहौल आहे, घुटियल ख़्वाहिशूं उते पूरियूं थी थियनि, घुटियल ॻाल्हियूं दिलि मां न कढणियूं थी पवनि। पोइ धमाल जी सूरत में, सरोद जी सूरत में, उहा जेको आहे न सो झूमण जी सूरत में, या उहो दरगाह ते ॿधण जी सूरत में। ऐं पाण जेको आहे न सो सखी जाम ॾातार ते 3 दफ़ा वियसि, उते कैम्प 19 मरीज़ हुजनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे क्वाड्रीप्लेजिया हुजे, माना हेठि धड़ सॼो बंदि हुजेसि, उनखे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम हुजे, उनखे चुटा पइजी विया जंहिंखे असां जेके बेड सोर्स चवंदा आहियूं। ऐं उन सां गॾु हिकिड़ी ख़ातून हुजे, असांजी न्याणी हुजे जेका 35-36 साल जी हुजे, उन सां गॾु हिकिड़ो नंढो ॿारु हुजे, नंगर मिले पियो, खाइनि पिया ऐं उते रहनि पिया। त मुंहिंजो जेको आहे इहो मुड़ुसु सखी ॾाम ॾातार ठीकु कंदो। डॉक्टर आसिफ रज़ा बिरोई असांजो दोस्त हुयो, डॉक्टर गुलाम सरवर ख़ासि केली असांजो दोस्त हुयो। असां अप्रोच कयोसीं, एम्बुलेंस घुराईसीं, उनखे न्यूरोलॉजी वार्ड में वठी वियासीं, न्यूरो सर्जरी वार्ड में वठी वियासीं, ऐं उनखे जेको आहे न सो ट्रीटमेंट कराइण लाइ मुंहिंजे MS साहिब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजे साईं तव्हांखे अलाह ताला पहुच ॾिनी आहे, तव्हां हिनखे होॾां शिफ्ट करायो। गादी नशीन उतां खां हलियो वियो, गादी नशीन असां सां मिलियो न। पोइ उते जेके 18 खां 19 पेशेंट हुआ, उन्हनि खे उते अधी असांजी हिकिड़ी डॉक्टर हुई जेका उते जी डिस्पेंसरी जी हेड हुई, उहा मुंहिंजी ट्रेनिंग हुई, त उहा मूंखे ॾाढी रिस्पेक्ट कयो। चवंदी जेकॾहिं मूंखे चांहि ऐं मानी खाराइणी थी चांहि, त उहा न खाराए, मूंखे हितां जो हिकिड़ो डिस्पेंसर हथु करे ॾे जंहिंखे दवाऊं ऐं हाणे थो ॾियां कंहिंखां वठी करे। हिननि खे रोज़ु सुबुह शाम दवाऊं खाराइनि। इहे जेके ज़ंजीरनि में ॿधल उघाड़ा वेठा आहिनि, जेके 15-15 सालनि खां, इहे पंहिंजी ज़िंदगी जे तरफ़ वापसि मोटी सघनि था। भले ठीकु आहे, हिननि जो बिलीफ सिस्टम आहे त साईं सही कंदो, भले साईं सही करे, पर उहो दवा पेट में पहुचे। असां जंहिं मुल्क में रहूं था उहो जेको आहे सो तमामु जेनरसिटी में सभिनि खां अॻियां मुल्क आहे, छो त असां मुस्लिम आहियूं।
सदको ख़ैरात ज़कात इहे सभु शयूं में असां अॻु भरा हूंदा आहियूं ऐं लखनि किरोड़नि में ॾियूं था, पर सिस्टम ऐं उनजो जेको बिलीफ सिस्टम आहे उहो असांखे हानियूं रसाए पियो। पोइ धीअरूं असांजूं वार खोले जेको आहे न धमाल ते बि धूणजनि थियूं, उहे सरूद ते बि धूणजनि थियूं, ऐं उहे उते जेको आहे न बेख़ुदी वारी हालति में जेको आहे न सो टुपा ॾियनि थियूं, नचनि थियूं, माज़रत सां लफ़्ज़ इस्तेमालु पियो करियां। उहे असांजूं नियाणियूं आहिनि, उहे असांजूं इज़तूं आहिनि, उहे असांजूं भेनरूं आहिनि, उहे असांजूं धीअरूं आहिनि। हिकिड़ी ॾुख ऐं तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, आउं ॾिसी कोन सघंदो आहियां। लतीफ़ सरकार सां अक़ीदत ऐं मोहबत पंहिंजी जॻह ते आहे, हुनजी शाइरी सां रग़बत ऐं शाइरी सां जेका इश्क असांजो पंहिंजी जॻह ते आहे, ऐं पर उते जॾहिं वेंदा आहियूं असां सही बिल्कुलु त इहे शयूं मुंहिंजे लाइ तव्हां ब्रेक खां पोइ वरी बिल्कुलु हक़ीक़त आहे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॿेर भलीकार ऐं तमामु काराइती कचहरी, तमामु इहे जेके सिंध जूं हालतूं आहिनि उन्हनि ते गहरी नज़र सां ऐं उन जे हक़ीक़तुनि ते, उनजे पसे पर्दा मामलनि ते कचहरी, ऐं तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे। डॉक्टर शाहनवाज़ अल साहिबु ॾांहुं हलंदासीं। डॉक्टर साहिबु, इल्म जेके पाण ॻाल्हि कयूं एजुकेशन जी, तव्हां ज़रा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञो था, ॾिसो था, उनखां पोइ सिंध हुकूमत पाण बि ऑन करे थी। लास्ट वीक जेको सिंध असेंबली जो इजलास हुन में चयो वियो त असां सॼी सिंध में 70,000 खां वधीक, बल्कि मुंहिंजे ख़्याल में लखनि में ई जेके ॿार आहिनि स्कूल खां ॿाहिरि आहिनि, जंहिंजी उमिरि स्कूल वञण जी आहे, उनखां पोइ उन्हनि वटि जेके आहिनि स्कूल कोन्हनि के, उन्हनि वटि सहूलियतूं कोन्हनि के। एजुकेशन में असां कॾहिं बहितर थींदासीं, कॾहिं असां हिन मां जान छुटंदी असांजी, कॾहिं असां अॻिते वधंदासीं हिन जदीद दौर में, जॾहिं सॼी दुनिया AI ते हुजे, स्पेस ते हुजे, सॼी दुनिया साइंस ते कमु कंदी हुजे, अञा असां पंहिंजे ॿारनि खे स्कूल में ई दाख़िल न कयो आहे। एज़ अ साइकेट्रिस्ट आउं हिकिड़ी शइ चवां, ऐं माहिर तिब नफ़्सियात या ज़हनी नफ़्सियाती बीमारियुनि जे हवाले सां जेके असांजो इल्मु आहे उनजे हिसाब सां चवां, एप्टीट्यूड्स चेक कोन था थियनि असां वटि, क़ाबिलियतूं चेक कोन थियूं थियनि। जीअं मूं तव्हांखे सवेर अर्ज़ु कयो त इंजीनियरिंग, सिविल इंजीनियर वञी मास्तरी करे, जी हा, त उन समाज जो इन खां वॾो कहिड़ो बिगाड़ हूंदो। ठीकु आहे, मुल्क खे राज़ो बि खपे थो, मुल्क खे हुनरमंद बि खपनि था, इलेक्ट्रीशियन बि खपे थो, इंजीनियर बि खपे थो, साइंटिस्ट बि खपे थो, फ़ौजी बि खपे थो, पुलिस वारो बि खपे थो, एंकर पर्सन बि खपे थो, मल्टी शयूं खपनि थियूं, हर फील्ड जो माहिर खपे थो। जी हा, क़ौम ऐं मुल्क खे हलाइण जे लाइ हिननि समूरनि फ़र्दनि जी ज़रूरत पवे थी। सही, इन समूरनि फ़र्दनि जी जेका खेप आहे उहा जेकॾहिं ऑर्गेनाइज़ तरीक़े सां थींदी, हिकिड़ो हारी जेकॾहिं ग्रेजुएट आहे त किथां लिटरेचर सर्च करे पंहिंजी ॿनी में भाण वक़्त ते ॾींदो, ॿिज ॾींदो, जरासीम मार दवा ॾींदो, या जेको आहे न सो हुनजी सार संभाल साइंटिफिक बुनियादनि ते कंदो। उनजे बनस्पत हिकिड़ो हारी आहे जेको अणपढ़ियल आहे, जंहिंखे 40 साल जो तजुर्बो आहे, ॿिन्हिनि जे एवरेज में फ़र्क़ु हूंदो। हिकिड़ी माउ पढ़ियल आहे, हिकिड़ी माउ अणपढ़ियल आहे। उहा ॿार जी तरबियत उन हिसाब सां कंदी, ॿार जी ग्रूमिंग जितां थी थिए उतां थींदी। उनखां पोइ असांजो इकनॉमिकल सिस्टम एतिरो कलेप्स थियल आहे जो ॿार जॾहिं वॾो थो थिए त दादा मूं 8 ॿार ॼणिया आहिनि, ऐं जेसि ताईं 1 खां 8 ताईं पहुतो आहियां त मुंहिंजा 10 साल गुज़री विया आहिनि, मुंहिंजो पहिरियों ॿार 10 सालनि जो थी वियो आहे। त हाणे इहो वांदो वई मानी टोड़ींदो, मानी खाईंदो, हिनखे कंहिं मोटरसाइकिल मैकेनिक वटि लॻाए छॾियो, कंहिं स्टोर ते लॻाए छॾियो, कंहिं दर्ज़ी वटि लॻाए छॾियो, कंहिं जेको आहे न सो मुख़्तलिफ़ जॻह ते लॻाए छॾियो। उते उन ॿार जा स्किल्स तबाह था थी वञनि, उहो स्कूल खां ॿाहिरि थो थी वञे। हिकिड़ा त आहिनि नोमेड्स जेके बेघर माण्हू, उन्हनि ते त असीं ॻाल्हायूं नथा। ॾिसो सॼे सिस्टम में दुनिया सॼी जे अंदरि एडल्ट एजुकेशन हुजे, नंढी एजुकेशन हुजे, कंपलसरी एजुकेशन हुजे, टैक्स जेको टैक्स जी ॻाल्हि तव्हां शुरू में कई, टैक्स त अवाम ॾिए थी न, पर ख़वास वटि वञे थो, टैक्स अवाम ॾेई ख़वास खे वरी थुलो तंबरो थी करे। जी हा, बिल्कुलु। जॾहिं ख़वास खे थुलो तंबरो थी करे, कंहिंजो नालो नथा वठूं, वरी छो त असां सनी खल वारा डॉक्टर आहियूं न, पोइ असां ते वरी अताब जल्दी थो अची वञे। जी हा, त उनजे करे ॾाढो मुहतात तरीक़े सां तव्हां त बादशाह आहियो, मीडिया जा माण्हू आहियो, तव्हां त बादशाह आहियो, त पर अॼुकल्ह तव्हांजे मथां अताब आहिनि न, बिल्कुलु, बंदूकूं ताणियूं पयूं आहिनि। जेकॾहिं कंहिं जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त पोइ उघरा नतीजा अचनि था, ऐं पोइ उन में अलाह साईं तव्हांखे पंहिंजी हिफ़्ज़ अमान में रखे, तव्हांजी सिहत ऐं तव्हांखे जेको आहे सो ज़िंदगियूं ॾिए, जवानियूं माणियो, ऐं पंहिंजे ख़ानदान जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ कमु कयो। त
उहो जेको ॿारु ॿाहिरि आहे उन में उहो माउ पीउ जी इक़्तिसादी सूरत हाल, स्कूलनि जी खोट, उस्तादनि जी खोट, रिसोर्सिस जी खोट, उनखां पोइ सिस्टम हलाईंदड़ जी अकरबा परवरी, सिस्टम हलाईंदड़ जी लालच ऐं लोभ, उन SME चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि जेके स्कूल जी बजट हूंदी आहे, उहो त उहो जेको हिकिड़ो पढ़ियल लिखियल भोतार आहे, हिकिड़ो रियल भोतार आहे। जेको पढ़ियल लिखियल भोतार आहे ऑफिसर खे चवंदो आहियां। बिल्कुलु। ऐं तव्हांखे अॼु त ऑन स्क्रीन हिकिड़ी ॻाल्हि थो करियां, हिकिड़ो ऑफिसर हुजे कंहिं डिपार्टमेंट जो, उनजो भाउ मूं वटि 6 साल पहिरीं एडमिट थियो, ऐं क्लिनिकल आहियां थो, प्राइवेट सेटअप आहे मुंहिंजो, उन ते एक्सपेंसिस था थियनि, ऐं उनखे जेको आहे न सो इलाजु कयोसीं, ठीकु थी वियो, अल्कोहलिक हुयो, मारधाड़ कंदो हुओ, वरी खणी आयुसि ऐं उनजो इलाजु कयोसीं, जेको प्राइवेट सेटअप आहे हुन में। हाणे उहो वरी कंहिं इदारे में उनखां वॾी रैंक जो ऑफिसर थी आयो, त सभ खां पहिरीं अची मूंखे नोटिस ॾियणु शुरू कयसि त तूं मूंखे हिसाबु किताबु ॾे, ऐं तुंहिंजो हीउ फलाणो NGO, तुंहिंजो फलाणो हॉस्पिटल, तूं केतिरा कमाई थो, छो थो कमाई। मूं चयो बाबा ॾिस, तूं इंस्पेक्शन करणु अची त तूं कर। वरी कंहिं दोस्त खां चवरायसि हुनजी दुनियादारी आहे, हुनखे चए थो मूंखां पैसा वरितासीं ऐं छॾींदोसांसि। ऐं छॾी इहो लफ़्ज़ जेकॾहिं केरु 6 सालनि खां पोइ ॻाल्हाए त उन समाज जो उहो पढ़ियल लिखियल कमीशन ऑफिसर माण्हू जे ज़हनी सिहत हिते हुजे, उनजी गर्जिस हिते हुजनि, त पोइ स्कूल जो जेको हेड मास्टर आहे या DO आहे, ADO आहे, डायरेक्टर आहे, फलाणो आहे, टीरो आहे, उहो बेंच खां वठी चाक जा पैसा खाई वेंदो न। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे। ठीकु आहे, तव्हां पुलिस जे थ्रू कंपलसरी एजुकेशन करियो, तव्हां लिटरेसी रेट वधायो, तव्हां असां वटि ॾिसो न, तव्हां असां वटि छा आहे, जेको पंहिंजो नालो थो लिखे न उनखे लिटरेट था सम्झनि, ईअं हरगिज़ न आहे। सही ॻाल्हि आहे। जेको हिसाबु किताबु करे वञे, जेको का 2 ॿोलियूं ॻाल्हाए वञे, ऐं 5 किताब पढ़ी वञे, उन्हनि खे उन्हनि जो रिव्यू लिखी वञे, त उहो माण्हू जेको आहे लिटरेसी रेट में अचे। बिल्कुलु। डॉक्टर साहिबु, मंशिया जी तव्हां ॻाल्हि कई, ज़ाहिर हींअर ताज़ो पाणी बिल्कुलु मल्हाए आया आहियूं। हाणे सभिनी खां जेको वॾो हुन में रेशो आहे उहो नौजवाननि जो आहे, ऐं ॿुधाए पियो वञे त 22% जेको आहे उहो उन में छोकिरियूं आहिनि, नौजवान नियाणियूं आहिनि। तालीमी इदारनि में जेको आहे मंशियात मतिलबु त ईअं जड़ूं जेको आहे उन सफ़ा मज़बूत करे छॾियूं आहिनि पंहिंजूं। सिंध सरकार बि ऐलान कयो त हाणे असां मतिलबु ड्रग टेस्ट कंदासीं शागिर्दनि जो ऐं शागिर्दियाणियुनि जो। त हीउ छो मतिलबु त असांजा नौजवान घणे भाङे मंशियात ॾे हलिया विया आहिनि, ऐं हुन खां पोइ उनखे कढी कीअं सघिजे थो, ऐं तव्हांजी ज़ाहिर स्पेशलाइज़ेशन बि हिन ते ई आहे त नशे खां वठी UNODC सां कमु कयां पियो, यूनाइटेड नेशन ऑफिस फॉर ड्रग एंड क्राइम, ऐं अॼु तक़रीबन 21 साल थी विया आहिनि, 22 साल थी विया आहिनि, 21 साल थी विया आहिनि। पहिरीं दफ़ा शर्जील इनाम मेमन जेको एग्रेसिव कमु कयो, आऊं उनखे सल्यूट कंदुसि। ठीकु आहे, पॉलिसी मेकिंग ताईं कयो अथसि, किथे कयो अथसि, पर इनिशिएटिव वरितो। ड्रग पेडलर्स, ड्रग ट्रैफिकर्स फुल फ्राई थियणु शुरू थिया, गिरफ़्तार थियणु शुरू थिया, रिकवरीज़ थियूं। हाणे इहो त थियो छटी जो मथियों पासो। पोइ उन छटी जी क्वालिटी छा आहे, पाणी रोके थी नथी रोके, केतिरी देरि हवा में बीहे थी, केतिरी देरि वॾे फुड़े जो जेको आहे सो दॿ झले सघे थी, उहो हिकिड़ो अलॻि सिस्टम आहे। लालच, लोभ ऐं इहे समूरियूं शयूं असांखे तबाह कनि पियूं, छो त इन में वॾो मुनाफ़ो आहे, वॾो पैसो आहे। जिन माण्हू वटि कुझु कोन हो, उन्हनि 4 मैनपुड़ियूं विकिणी मोटरसाइकिल ते, उहे अॼु कारुनि ऐं बंगलनि जा मालिक थी विया आहिनि। जी हा, 2100, 2200, 2500, 2700 फलाणा 21 जेके मैनपुड़ियूं टोबैको उहे विकिणी अरब खरबपति थी विया आहिनि। हाणे उन्हनि जो पेट नथो भरिजे, ऐं नौजवान तव्हांजो मुंहिंजो वञे थो। सही ॻाल्हि, बाहि त उन्हनि जे घरनि खे बि लॻल आहे। चवंदा आहिनि त जेको ॿिए जे लाइ बाहि ॿारींदो उते बाहि ॿरंदी आहे। ऐं रोज़ानी पंहिंजी रोज़ानी जेका शाम जी मुंहिंजी प्राइवेट जी OPD आहे न, उन में 17 खां 18 माण्हू नशनि में वारा ईंदा आहिनि मूं वटि। कैन यू बिलीव? ऐं 45 साइकेट्रिस्ट असां हिते वेठा आहियूं हैदराबाद में। 45 मां जेकॾहिं तव्हां 17-18 आऊं थो चवां न, तव्हां 5 जी एवरेज करियो त 400-500 माण्हू त अचनि था न, 200-300 माण्हू त अचनि था न। ऐं अहिड़ा जेके आहिनि सो उन्हनि खे इलाजु नथो मिले हो, गलियुनि में, रस्तनि ते बेयारो मददगार पिया हूंदा आहिनि, कुझु घरनि में बंदि हूंदा आहिनि, कुझु लिकल हूंदा आहिनि, कुझु लिकाए वठंदा हलंदा पिया आहिनि, उहे अञा उन जेको थ्रेश होल्ड ते न पहुता हूंदा आहिनि। हर मकतबे फ़िक्र में तव्हांखे नशो मिले थो। स्कूल्स में तव्हां 8 सालनि जो ॿारु जेकॾहिं आइस पीए त पोइ समाज किथे हूंदो?
14 सालनि जो ॿारु जेकॾहिं आइस पी पंहिंजी माउ भेण खे कैंची सां ज़बह करण जी ॻाल्हि करे त पोइ किथे हूंदो समाज। ही तव्हां चांहि ढाबा, ही शीशा पॉइंट, ही सभु शइ कयो, उते केॾा कुदा कमु थियनि पिया। तव्हां एलीट क्लास जा जेके बि स्कूल आहिनि, जेके वॾनि माण्हुनि जा, तुंहिंजा मुंहिंजा त बाबा पाण फ़क़ीर माण्हू आहियूं न, जी हाँ बिल्कुलु, पंहिंजा त वॾी नंढड़नि स्कूल में पढ़ंदा न, उनजो नालो अंग्रेज़ी आहे पर नाला स्कूल नंढा आहिनि। जी हाँ बिल्कुलु, ठीकु आहे, छो त असांजी पंहिंजी विथ आहे, असां 30,000 40,000 रुपया महीनो नथा भरे सघूं हिकिड़े ॿार जो। त चवण जो जेको मेन कॉल आहे सर मुंहिंजे ख़्याल में पंजाब का है। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अपना तारुफ कराइएगा भाईजान। सर मोहम्मद असलम बात कर रहा हूँ, डेरा गाजी खान पंजाब से। बहुत शुक्रिया आपने कॉल की और प्रोग्राम में शामिल हुए। कुछ कहना चाहेंगे सर? सर देखिए आजकल जो खाने हैं ना, खासतौर से इससे जो मिलावट है, मिलावट शुदा है, इससे सेहत खराब होती है, इंसान को किस चीज से एहतियात करनी चाहिए? जी हाँ बिल्कुल बिल्कुल, जाहिर है कि बड़ा अलमिया है। डॉक्टर साहब से कोई सवाल होगा आपका? जी सर, कोई सवाल करना चाहेंगे? इस तरह से कुछ एहतियात के बारे में पूछना है इंसान को, किस चीज का खाना चाहिए, किस किस्म का खाना खाना चाहिए। जैसे आजकल मौसम में या ऐसे बाजारी खाने होते हैं ना, जी हाँ मिलावट शुदा होते हैं, इसमें किस चीज से किस तरीके बचना चाहिए, इंसान को एहतियात करनी चाहिए। ठीक, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। डेरा गाजी खान खां से कॉल कई तो जी हाँ आख़िरी ॻाल्हि कहिड़ी पे कईसूं, पाण ॻाल्हि कईसीं बि त जॾहिं 8 क्लासनि जो जेको ॿारड़ो आहे शागिर्द आहे, उहो आइस पीए थो। जी हाँ तव्हांखे ॿुधी तजुब थींदो, पाकिस्तान में जेको आहे न 170 लख माण्हू था पीअनि, ऐं पूरी दुनिया में 28.5 करोड़ माण्हू नशो पीअनि था। जी हाँ उन में शराब ऐं सिगरेट शामिल न आहे। जी हाँ माना उहो त हाणे जेका न ज़माने छा कयो, उनखे एक्सक्लूड करे छॾियो आहे। स्कूल्स में एजुकेशन्स में फ़रारियत हासिलु कनि था माण्हू, जी हाँ दॿाउ खां बचण जे लाइ। हिकिड़ी गोरी जेका आहे न निंड वारी, उन खां शुरू कजे थी ॻाल्हि, ऐं ॻाल्हि वञी पहुचे थी दिल्ली ताईं, माना आइस ताईं, क्रिस्टल ताईं, मैथ ताईं। ऐं अॼुकल्ह त ज़ोंबी ड्रग्स अची वियूं आहिनि, क्राइम वधे थो, ऐं जेको आहे न सो सेक्शुअल बिहेवियर्स वधनि था। उनखां पोइ अनवांटेड प्रेगनेंसीज़ थियनि थियूं। उनखां पोइ कम्युनिकेबल डिज़ीज़ जेके HIV आहे, हेपेटाइटिस B C आहे, ॿियूं जेके ब्लड बॉर्न डिज़ीज़ आहिनि, उहे उन्हनि माण्हुनि में अचनि थियूं। ऐं चवां थो त हिकिड़ो फ़र्दु नशो करे थो त उनजो असरु हिकिड़े फ़र्द ते नथो अचे, उनजो अज़मत बि भोॻे थो, ऐं बि भोॻियां थो। उहो किथे न किथे तुंहिंजी मुंहिंजी गाॾी जे अॻियां अचे थो, तुंहिंजी मुंहिंजी गाॾी खे शीशे पथर हणे थो, या उहो किथे न किथे तोखे मूंखे डिस्टर्ब करे थो। सही। असांखे वरी बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उहो होलिस्टिक अप्रोच। हिते छा थियो आहे त मनशा जे ख़िलाफ़ कैंपेन शुरू थी, जी हाँ जेके मवाली पीअंदा हुआ उन्हनि जा रेट वधी विया। हक़ीक़त है सर। ठीकु आहे, रेट वधी विया, ऐं जिते बंदि थी उते रिसोर्सिस कोन्हनि। हैदराबाद जी 25 लख जी आबादी आहे। जी हाँ हैदराबाद डिवीज़न, ओ नंगर पार्कर, कासबो, ऐं हेॾां खां जेको आहे सो हीराड़, हेॾां खां उमरकोट, खोखरापार, हेॾां खां अछड़ोथर, ठीकु आहे, हेॾां खां दादू ऐं करचाट, हेॾां खां थाणो बुलाखान, मोल, तोंग, हेॾां खां तव्हांजो जेको आहे सो शाह बंदर, केटी बंदर, घारो, खारो छाण, इन सभिनि खे कैटर करे थो। सही। हैदराबाद में हिकिड़ो गिदू हॉस्पिटल में आहे जंहिंजी कैपेसिटी 15 खां 20 बेड आहे। वरी जेको आहे न सो ॿियो हिकिड़ो प्राइवेट इदारो आहे, पर जेको ॿियो सरकारी माना सेमी आहे, ANF जो, एंटी नार्कोटिक फोर्स जो। उनखां पोइ 2-3 इदारा असांजा आहिनि जेके उहे उन्हनि खे पूरो नथा पई सघनि। थियणु छा खपे, मथां खां भले अचो, तव्हां पॉलिसी मेकिंग खां भले अचो, पर इम्प्लीमेंटेशन बि त हूंदी आहे न। उहा त ग्रास रूट लेवल, उहो त ग्रास रूट ते थींदी न। तव्हां पहिरीं जीअं आउं अक्सर प्रोग्राम में चवंदो आहियां त मंछर मां ख़राबु पाणी आयो, माण्हुनि खे डायरिया थियो, माण्हू मौत जो शिकार थिया, 120 माण्हू मरी विया, ऐं सेंटर कहिड़ा खुलिया, डायरिया कंट्रोल सेंटर खुली विया, रिसोर्स सेंटर खुलिया, कॉल सेंटर खुलिया, हीअं थियो हूअं थियो। उते वक़्त जो DC वेठो हुजे, हुनखे मूं चयो, आउं त जूनियर हुउसि 98 जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो साईं जेकॾहिं जान जी अमान हुजे आउं ॻाल्हायां, जी डॉक्टर साहब बोले, मुझे सर जो पानी गंदा आ रहा है वो तो आ रहा है ना, ये तो डायरिया बंद करके आपने भेजा, दूसरा आ रहा है, आपके पास इंसिडेंस बढ़ रहे हैं ना, आप प्रिविलेंस को बढ़ा रहे हो ना, लेकिन आप पानी तो बंद करो। आप 3 दिन का पानी देके पूरा पानी बहा दो नीचे समंदर में, 24 घंटे के लिए आप फ्लो दे दो। सही। 24 घंटे दो, फिर 3 दिन के बाद 24 घंटे दो, उन्हें दे अमल कोन तो थिए। छो त जेकॾहिं डिज़ास्टर्स थींदो, एलोकेशन ऑफ बजट थींदी,
ऐं उहो वरी जेको आहे न सो छा चवंदा आहियो जेको ऑडिट नॉन ऑडिट बजट हूंदी आहे। जी हा, जीअं तव्हां ॾिठो हूंदो ड्रेनेज वारा जेके सिमनाला आहिनि उन्हनि जी जेके सफ़ाइयूं कराइनि था, हर साल सफ़ाइयूं थींदियूं पोइ बि चौक हूंदा आहिनि, छो त उहे कागज़नि में थियनि थियूं। हक़ीक़त आहे। केरु अची मापींदो त हितां खां 10 लपा मशीन आया आहिनि या 5 लपा आया आहिनि, हिकिड़ो लपो आयो आहे, केतिरो आयो आहे। त असांखे पंहिंजे अंदर मां हिकिड़ो नओं इंसानु अॾिणो आहे, हिकिड़ो नओं इंसानु ॻोहे मिटी नओं पैदा करिणो आहे, जंहिंजे अंदरि पहिरियों उनसर उनजे अंदरि सच ॻाल्हाइणु हुजे, ॿियो उनसर उनजे अंदरि ईमानदारी हुजे, टियों उनसर उनजे अंदरि लालच ऐं लोभ न हुजे, चोथों जेको मोर इम्पोर्टेंट कंपोनेंट उहो इंसानियत हुजेसि। असां हुकूकुल अलाह जे पोयां माज़रत सां मथां घसाए छॾिया आहिनि, पर हुकूकुल इबाद जे पोयां असां सॻे भाउ जो हक़ खाई वेठा आहियूं। हक़ीक़त आहे। असीं सॻी भेण जो हक़ खाई वेठा आहियूं। असीं नियाणियुनि जूं शादियूं नथा करायूं त जीअं असांखे बनी ॾियणी पवंदी। जी हा, असां हुनजी क़ुर सां शादियूं कराए था छॾियूं। त हिन समाज जी मिटी नए सिर ॻोहिणी आहे। सर केरु ॻोहींदो? असां तव्हां ॻोहींदासीं, तव्हां ॻोहियो पिया न हींअर, हीउ हेॾो सारो तव्हां यादि कयो पिया। जी हा, हितां वेही तव्हां सभिनि खे उठ जी टंग कटियल टंग ते बि ॻाल्हायूं पिया, जेको ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि लखनि जी तइदाद उन्हनि ते बि ॻाल्हायूं पिया, जेको नशे स्कूलनि में थियनि उन्हनि ते बि ॻाल्हायूं पिया, इम्प्लीमेंटेशन ते ॻाल्हायूं पिया, ऐं सिस्टम ते ॻाल्हायूं पिया, बजट ते ॻाल्हायूं पिया। इहो तव्हां करियो पिया न। बिल्कुलु। पर असांखे तव्हां जहिड़ा किरोड़नि में माण्हू खपनि, किरोड़नि में खपनि। माज़रत सां असांखे लालच ऐं लोभ ऐं इहो जेको लग्ज़री जी जेका आदत पइजी चुकी आहे न, उहो एतिरी पइजी चुकी आहे जंहिंजी का हदि कोन्हे। जेका ॻाल्हि कई न त उहो साईं ॻाल्हि कई, साईं ने जो बात की कि खाना कौन सा खाना चाहिए। तव्हां असां नंढा हूंदासीं कॾहिं इहे शयूं ॾिठियूं तव्हां त ढाबा हुजनि, इहे फास्ट फूड हुजनि, इहे सभु शयूं कॾहिं हुयूं? अॼु बि तव्हां मूंसां गॾु हलो बाज़ार में, जेके कारोबारी हज़रात आहिनि जेके बाज़ारनि में कमु कनि था, हिकिड़ो माण्हू 50 घरनि मां टिफ़िन खणी हुनखे घर जी मानी पहुचाए थो। जेकॾहिं आउं ऑफिस वञा थो, ऐं पंहिंजो हिकिड़ो टिफ़िन खणी वञा जंहिंमें फुल्को पंहिंजे घर जो पकल हुजे, ऐं उनखां पोइ ऐं पंहिंजी मिसाल थो ॾियां। जी हा, ॿाहिरि जी मानी खाइण सां मूंखे अल्सर थी थिए, सॉरी रीगर्जिटेशन थी थिए, ऐं राति सॼी परेशान हूंदो आहियां। जॾहिं खां मूं तक़रीबन 4 साल थिया आहिनि कोल्ड ड्रिंक पीअणु बंदि करे छॾी, फास्ट फूड खाइणु बंदि करे छॾी, देग जो भत खाइणु बंदि करे छॾियो। बाबा दावत ते हीअ अवल त वेंदो कोन आहियां दावत ते, पर जेकॾहिं वेंदो आहियां त मानी कोन खाईंदो आहियां। असां घर जी मानी जेका सब्ज़ी सां खायो, सुहिणी सुठी हाइजेनिक साफ़ु सुथरी पंहिंजे घर खायो, न त जेके आहे न सो आम जेके सुठी कंहिं कंपनी जा बिस्किट वठी खाई छॾियो, तव्हांखे भुॻड़ा वठी खाई छॾियो, जी हा, फ्रूट वठी खाई छॾियो। हीअ जेको तेल चर्बी वारो तेल अजीब जेको आहे न सो तेल अंडनि जी चर्बी अलाए किथां किथां अलाह माफ़ु करे मुल जानवरनि जी चर्बी में ठहियल तेल इहे जेके ढाबनि ते इस्तेमालु था थियनि, ऐं उहे अञा वधीक कार्सिनोजेनिक थी था वञनि। पोइ मैदे जा कैंसर, पोइ उन खाधे जी नाली जा कैंसर, पोइ जिस्म जे ॿियनि उज़वनि जा कैंसर उहे ॾाढा वधनि था। त तव्हां फास्ट फूड छो था खायो? साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न, हू खाइण था वञो, पिज़्ज़ा खाइण था वञो, जी हा, फलाणो बर्गर खाइण था वञो, मूंखे ॾियो इहो पाणी ॾियो मूंखे, त इहो सभु शयूं खाइण वञूं था। जी हा, इहो तव्हां वटि पियो आहे न? बिल्कुलु बिल्कुलु। जी हा, इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो इशू आहे। ऐं छा चवंदा आहिनि, असां जेको हिन ते अची विया आहियूं पंहिंजो, त घणे भाङे हाणे त हीअ जेके एप्स अची वियूं आहिनि फूड्स जूं, तव्हांखे मिंट में जेको आहे मिंट ते अची थो वञे। बिल्कुलु सर, तव्हां पाणी हीउ सॼो जेको मामिलो आहे ज़ाहिर जेको एप्स आहिनि, ऐं छा चवंदा आहिनि हिकिड़े मिंट में तव्हांखे पिज़्ज़ा बि मिली वञे, तव्हांखे जेको आहे उहो मिली वञे, छा चवंदा आहिनि फास्ट फूड बि मिली वञे, बर्गर बि। नुक़सान ॿुधायां थो तव्हां। जी हा, जेका प्रोसेस्ड फूड आहे उनजो ॿारनि जे मथां वॾो आञो थिए पियो। उनजे अंदरि ADHD थिए पई, तकड़ थिए पई, चिड़ थिए पई, मामला हाणे वरी हिते था अचो प्रिज़र्वेटिव फूड जो। इन्हनि जे अंदरि तव्हांजो वरी कहिड़ियूं कहिड़ियूं चीज़ मिलाए करे तव्हांखे ॾियनि था, इन्हनि जो वॾो हाञो आहे असांजे ॿारनि जे मथां, असांजी जिस्मानी सिहत मथां। पोइ असां ख़बर छा बर्गर बि ठहियलु आहे न, पोइ असां बर्गर थी था वञूं। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांजो वजूद जेको आहे न सो चर्बी जो पहाड़ थो थी वञे। जी हा, बिल्कुलु
ठीकु आहे, अलाह ताला हर कंहिंखे पंहिंजे रोज़गार जा ज़रिया ॾिना, असां कंहिंजे ख़िलाफ़ु कोन आहियूं। सही पर ॻाल्हि आहे सर। ईमानदारी सां जेकॾहिं उन में सुठो तेल इस्तेमालु कनि, हाइजीन खे इस्तेमालु कनि, त उन्हनि खे उहो वारो कोन खाईंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सर। पोइ असां छा था करियूं, पोइ असां बीमार था थियूं। पोइ वरी उहो तव्हां ॿुधो, हिकिड़ो माण्हू जेका पैरासिटामोल आहे न, पैरासिटामोल, सादी पैरासिटामोल। बिल्कुलु डॉक्टर साहब, पाण प्रोग्राम जी एंडिंग में आहियूं। खोड़ जा सवाल रहिजी विया आहिनि, तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो त वरी तफ़सीली गुफ़्तगू कंदा आहियो, इलाही सवाल रहिजी वेंदा आहिनि। सो तमामु कराइती कचहरी थींदी, लास्ट तव्हांजो छा शॉर्ट मैसेज हूंदो प्लीज़? ईमानदारी सां जी हा, सुठा इंसान थियो, सुठो इंसान थींदो न त मसला ख़तमु। पंहिंजे वजूद खे पाण एहतिसाब करे पंहिंजो पाण जे अॻियां पेश करियो। जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सही करे छॾींदो न, त तव्हांखे ॿिए ॾांहुं आङुर खणण जी ज़रूरत कोन पवंदी। हर को पंहिंजो पाण खे सही कंदो न, पोइ ॿिए कंहिंखे आङुर न खणंदो, ऐं उन सां जेको आहे मुल्क, क़ौम ऐं सुल्तनत तरक़ी कंदी, इंसानियत वधंदी ऐं नामाचारी थींदी। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत डॉक्टर शाहनवाज़ दल साहब मैसेज ॾिनो त सुठा इंसान थियो ऐं हिकु पंहिंजो एहतिसाब कयो ऐं ॿिए खे स्पेस ॾियो। इन मैसेज सां असां तव्हांखां मोकिलायूं था अॼोके प्रोग्राम में। सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु, नईं उमेदुनि सां गॾु, नवनि मौज़ुनि सां तव्हांजी ख़िदमत में शामिलु थींदासीं। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।